सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल वालनि, ख़ुशि आहियो, ठीकु ठाक। सुबुह जो सलाम आसिफ सियाल जो क़बूल पए। अॼु मूंसां गॾु अज़रा कोन्हे का। अज़रा जेको आहे सो अॼु आहे ऑफ कयो आहे कंहिं बि वजूहात ते। सो व्यूअर्स, असांजो प्रोग्राम फाइनली स्टार्ट थी चुको आहे ऐं अॼु जुमे जो ॾींहुं आहे, बाबरकत ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, ख़ूबसूरत ॾींहुं आहे ऐं जिनखे असां ख़ासि करे चवंदा आहियूं प्रेयर्स डे आहे। ऐं जुमे जूं असां हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा रहंदा आहियूं। सो मुंहिंजूं मुबारकूं जुमे जे हिन भलारे ॾींहं ते मुंहिंजी तरफ़ खां इहे मुबारकूं क़बूलु कयो ऐं इंशाअल्लाह इहो ॾींहुं तव्हांजे लाइ हिकिड़ो वाक़ई में भलारो ॾींहुं साबित थिए। ऐं भलारो ॾींहुं इबादत सां बि थींदो आहे, भलारो ॾींहुं नेकियुनि सां बि थींदो आहे, भलारो ॾींहुं सदक़ात सां बि थींदो आहे। सो नेकी ख़ैरात सदको बि इन इबादत सां गॾु ज़रूरु अॼोके ॾींहं में ॾियो। ऐं अॼोके ॾींहं जे हवाले सां इहा ॻाल्हि कंदासीं की अॼु वर्ल्ड कॉटन डे आहे। ऐं कॉटन डे जी ॻाल्हि जॾहिं असां कंदासीं त असांजे ज़हन में ईंदो आहे की एग्रीकल्चर, ज़मीन ऐं हारी नारी। सो सभ खां पहिरियां उन्हनि खे असां रिगार्ड पेश कंदासीं, असां उन्हनि खे सलाम पेश कंदासीं। असां पंहिंजे किसान, असांजे हारी जेके दोस्त आहिनि उन्हनि खे असां वधि में वधि सलाम पेश कंदासीं, जेके ततीअ थधीअ सर्दी गर्मी ॾींहं राति ज़मीनुनि ते बीठा हूंदा आहिनि ऐं असांजे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ़सल पैदा कंदा आहिनि। ऐं असां जेकर फ़सल जी ॻाल्हि कयूं, कॉटन जी ॻाल्हि कयूं, कॉटन जेको आहे असां जेको बि हिन टाइम पातल आहे, वियर कयूं पिया, कपिड़ा हुजनि या जेके बि असां सम्झो की काफ़ी प्रोडक्ट्स जेके आहिनि कॉटन मां ठहंदियूं। ऐं पाकिस्तान जेको आहे सो दुनिया जो 5 नंबर वॾो कॉटन प्रोड्यूसर आहे ऐं 3 नंबर दुनिया जो वॾो 3rd नंबर जेको आहे सो कंज़्यूमर आहे। इंडिया, USA, यूनाइटेड स्टेट्स थी वियो, इंडिया थी वई ऐं ब्राज़ील थी वई। इन्हनि खां पोइ पाकिस्तान जो मतिलबु नालो अचे पियो। पाकिस्तान कॉटन जे हिसाब सां 2022-23 में जेको आहे सो हुनजी एक्सपोर्ट इंक्रीज़ थी। ऐं कॉटन इलाही शयुनि में, न सिर्फ़ु असांखे एतिरी ख़बर आहे की सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कपिड़नि में इस्तेमालु थींदो आहे, पर बिल्कुलु कपिड़नि में इस्तेमालु बि थींदो आहे। उनखां अलावा काफ़ी शयूं जीअं मिसाल जा पेपर थी विया, पेपर बाइंडिंग थी वई, उनखां अलावा जेको आहे बुक बाइंडिंग थी वई, कॉटन बड थी विया, एक्सरेस थी विया, बैंडेज थी वई ऐं बेडशीट्स तां थी वियूं, जेके पैम्पर्स थी विया। इन्हनि में ऐं जेके बि असां जेके मेडिकल सां रिलेटेड जेके बैंडेज जूं शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि में काफ़ी प्रोडक्ट्स में यूज़ थिए थो, कॉटन जो इस्तेमालु थिए थो। ऐं कॉटन जो इस्तेमालु इन जे करे बि कयो वेंदो आहे की उहो फ्लफ़ी हूंदो आहे, सॉफ्ट हूंदो आहे। ऐं उनखां अलावा तव्हां जेको आहे सो जेकॾहिं मॉइस्चराइज़िंग जेकॾहिं तव्हां कॉटन पायो था त तव्हांखे इलाही मतिलबु तव्हांजो फील कंदा तव्हां कंफर्टेबल जेको फील कंदा तव्हांखे जेके बि मॉइस्चराइज़ थी वई, पॉल्यूशन थी वई, उहो सॼो पंहिंजे अंदरि कंज़्यूम कंदो आहे। सो कॉटन वियर करणु काफ़ी दुनिया जा जेके बि माण्हू आहिनि काफ़ी कॉटन खे वियर करण में जेको आहे सो उनखे प्रायोरिटी रखंदा आहिनि। सो मां पाण पसंदि कंदो आहियां कॉटन खे। मूंखे हिन टाइम बि जेको आहे सो कॉटन 100% कॉटन न, पर कॉटन पातल आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा कंदासीं की हा 275 बेल प्रोडक्ट बेल में जेको आहे सो कंदा आहियूं असां 215, उन मां 275 बेल कॉटन मां जेको आहे सो असां प्रोड्यूस कंदा आहियूं। 215 पेयर जीन्स ऐं काफ़ी शयूं मतिलबु इन मां प्रोड्यूस करे सघूं था। ऐं उन खां पोइ मां जेकॾहिं ॻाल्हि कयां कॉटन जी, त कॉटन जो फ़सल जॾहिं लहंदो आहे त इनखे जेको सो सीड हूंदो आहे, जीअं ककड़ी जंहिंखे चइबो आहे, उन मां खड़ ठहंदी आहे। जेका खड़ जेका जानवर बि इस्तेमालु कंदा आहिनि पंहिंजे खाधे में, ऐं उहा ॾाढी ताक़तवर हूंदी आहे, उहा ॾाढी महांगी हूंदी आहे ऐं उहो जानवरनि जे लाइ, जानवरनि जी खुराक जे लाइ तमामु हेल्दी हूंदी आहे। ऐं असांजे अहिड़े तरीक़े सां काफ़ी शयुनि में कॉटन जो फ़सुलु ऐं कॉटन जो इवन सीड जेको आहे सो हिकिड़ो त पोखी में बि सुठो सीड जेको आहे सो माण्हू जमा करे रखंदा आहिनि, पोखी में बि कमु ईंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि
मां इहा ई चवंदुमि कि जेकॾहिं असां एग्रीकल्चर जी ॻाल्हि कयूं त तक़रीबन इहा सर्वे मिली आहे असांखे कि सिंध पाक मुल्क भर में जेको आहे सो 60-70% जेको आहे सो पंजाब कॉटन प्रोड्यूस कंदो आहे, पर 28 ऐं प्लस जेको आहे सो सिंध मां कॉटन जेको आहे सो जो फसल थींदो आहे। सो इहो मां सम्झां पियो कि जेतिरियूं असांजी ज़मीनूं आहिनि, जेतिरो असां वटि रिसोर्सिस आहिनि, जेतिरो असां वटि असां जीअं चवंदा आहियूं कि असांजो सॼो मईशत जेका आहे हारपे ते असांजी ज़मीन ते एग्रीकल्चर ते डिपेंड कंदी आहे, त पोइ इहो उन हिसाब सां घटि आहे अञा बि। जेकॾहिं असां चऊं पिया जेकॾहिं पाकिस्तान दुनिया जो 5 नंबर वॾो कॉटन प्रोड्यूसर आहे, त पोइ मां सम्झां पियो त इहो बि अञा घटि आहे। जेकॾहिं असां ॾिसंदासीं असां जूं ज़मीनूं जेके आहिनि, असांजो कंडीशन्स जेके ज़मीन जूं थी वियूं, असां वटि पाणी जी जेका खोट पैदा थी वई आहे ख़ासि करे, त उन जे हिसाब सां इहा खोट जेकॾहिं ख़तमु थी वञे त मां गारंटी सां चई सघां थो त पाकिस्तान पहिरें नंबर ते न बि सही पर ॿिए या 3 नंबर ते ज़रूरु अची सघे थो। जेकॾहिं असां इंडिया जी ॻाल्हि कयूं त 52 सूबा आहिनि ऐं उनजी जेको असां जोग्राफिकली माना इंडिया त इलाही वॾो आहे, पर उनजे बावजूदि इंडिया 2nd या 3rd नंबर ते फॉल करे पियो कॉटन प्रोडक्शन में। पर जेकॾहिं पाकिस्तान जा 4-5 सूबा आहिनि, पाकिस्तान 5th नंबर ते जेकॾहिं अचे पियो त इन मां अंदाज़ो लॻाए सघो था कि पाकिस्तान में जेके सॉइल ऐं वाटर जी कंडीशन मैनेजमेंट केतिरी वर्स्ट आहे ऐं माण्हू हारी परेशान लॻा पिया आहिनि। उनजे बावजूदि पाकिस्तान जेकॾहिं 5-6 नंबर ते बि अचे थो त इन मां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं थोरो बि गवर्नमेंट इंट्रस्ट शो करे त पाकिस्तान केतिरो कॉटन प्रोड्यूस करे सघे थो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां 2022-23 में जेको आहे सो पाकिस्तान जी जेको आहे सो कॉटन में प्रोडक्शन में इंक्रीज़ आई आहे। सो इहा थी असांजी एग्रीकल्चर जी ॻाल्हि। सो एग्रीकल्चर जे हिसाब सां मां जेके बि असांजा हारी आहिनि, असांजे जेके हारी आहिनि, असांजा जेके नारी आहिनि, असांजा जेके मज़दूर आहिनि, जेके मां उहे बि ॾाढा वणंदा आहिनि। उन्हनि खे एतिरो चवंदुमि कि त जेके बि उहे जिन वटि 2 एकड़ ज़मीन बि आहे त ईअं सम्झनि कि ठीकु आहे तव्हां जेके महिनतूं कयूं, मुशक़तूं कयूं, पर ज़मीनुनि खे कॾहिं बि विकिरो न कयो। हिन ज़मीनुनि में मुस्तक़बिल जेको आहे तव्हां इहो सम्झी छॾियो त जंहिं वटि 1-2 एकड़ ज़मीन बि आहे त उनखे बादशाह कोठियो वेंदो ऐं उहो बादशाह हूंदो ऐं पंहिंजी कोशिशि कंदा कयो कि मुशाहिदा कयो, पंहिंजी एग्रीकल्चर ते कमु कयो, नवां तौर तरीक़ा पंहिंजे ज़हन में आणियो। ऐं हे दुनिया डिजिटल दौरु आहे, तव्हांखे हिक ते हिकु जेको आहे सो हूअं त तव्हां को ॿुधंदा हो त हे मौसम आहे, हे हिते जेको आहे सो हे सीज़न एंड थींदी त हिन खां पोइ थींदो, पर हाणे तव्हांजो मौसम बि चेंज थी विया आहिनि। त कोशिशि कंदा कयो जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि खे, हाणे त असां वटि एतिरो शऊर अची वियो आहे कि पंहिंजा हारी जेके आहिनि असांजा उनजा ॿार पढ़नि बि था, त पंहिंजे ॿारनि खे बि उन्हनि खां मदद वठंदा कयो ऐं उहो तव्हांखे ॿुधाईंदो त कहिड़े मौसम में कहिड़ी चेंजिस आई आहे, छा पोखे सघो था। फोरकास्टिंग जेका थींदी आहे मौसमनि जे बारे में, उन्हनि खे ज़हन में रखी करे उन फोरकास्ट खे असां अपडेट रहनि, छो जो असां ईअं नथा करे सघूं कि पुराणो जीअं फसल हिन मौसम में थींदो त उन मौसम में थिए, छो जो मौसमी चेंजिस बि अची वियूं आहिनि। इन जे करे जेकॾहिं आउट ऑफ मौसम वञूं था त कॾहिं कॾहिं असांजी प्रोडक्शन जेका आहे सो उहा ख़राबु थी वञे, घटि थी वञे ऐं पोइ असां दाऊं था कयूं त असांजो फसल जेको आहे सो घटिताई अची वई आहे। सो इहे डिफरेंस जेके आहिनि इन्हनि खे थोरो तव्हां हिन टेक्नोलॉजी जो इस्तेमालु ज़रूरु कयो। हिन में तव्हां वटि सॼी दुनिया जी इंफॉर्मेशन आहे, नॉलेज आहे, जेका तव्हां पंहिंजे जेके बि तौरु कमु कयो पिया ऐं जदीद तरीक़े सां उन में बहितरी आणे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि असां अचूं था वरी उन साॻी जेको आहे सो पोलियो जी ॻाल्हि ते। पोलियो हिकु अहिड़ो लाइलाज बीमारी आहे जंहिंखे असां हिकु दफ़ो जेकॾहिं उहा माज़ूरी अची वई त तव्हां सां उहा सॼी ज़िंदगी रहे थी, त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो ॿार जो मुस्तक़बिल, तव्हांजे ॿार जी सिहत सलामत रहे ऐं उहो कॾहिं बि हिन मर्ज़ खां जे वेझो बि उनजो मर्ज़ न अचे, त पोइ तव्हांखे उनखे पोलियो जा क़तरा पीआरिया वेंदा। 2 अक्टूबर खां वठी करे 8 अक्टूबर ताईं पूरे पाकिस्तान में पोलियो जा क़तरा पीआरिया वञनि पिया। सिंध, पंजाब, बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर में इहे पोलियो जा जेके वर्कर्स कमु कनि पिया ऐं गवर्नमेंट जो हदफ़ आहे तक़रीबन 40 मिलियन प्लस
जे ताईं जेको टारगेट करिणो आहे ॿारनि खे पोलियो जा कतरा पीआरणा आहिनि, पोइ जेकॾहिं तव्हां वटि टीम अचे पई पोलियो जी ऐं तव्हांजे पाड़े में अचे पई, तव्हांजे दरवाज़े ते नॉक करे पई, त महिरबानी करे 5 साल जा ॿार या 5 सालनि जे घटि वारा ॿार तव्हांजे आहिनि घर में, उन्हनि खे महिरबानी करे पोलियो जा कतरा ज़रूरु पीआरियो। जेकॾहिं चाहियो पिया त हे माशरो सिहतमंद रहे, हिकु केस बि कोई मतिलबु हिन मुल्क में न पैदा थिए, त महिरबानी करे पोइ ताउन कयो उन सां जेके पोलियो जा वर्कर्स अचनि पिया। ऐं यकीनन असांखे हिन सुठी ज़िंदगी गुज़ारण लाइ छा खपे पियो, सभ खां पहिरियां अचे ई सिहत पई, ठीकु आहे न। जेकॾहिं सिहत इंसान जी न आहे त पोइ कुझु बि न आहे, पोइ न पैसो आहे, दौलत आहे, न काई शइ काई वणंदी। जेकॾहिं तव्हांजो ॿारु अलाह न करे, ख़ुदा न ख़्वास्ता, की छो जो काफ़ी अहिड़ा असां केसिस अहिड़ा घर में पोलियो जा केसिस ॾिठा आहिनि, पेशेंट्स ॾिठा आहिनि, विक्टिम्स ॾिठा आहिनि, त उन्हनि जी कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी हूंदी आहे। जेकॾहिं सम्झल सुलझल हिकिड़े माशरे में त ईअं हूंदो आहे की उते इलाही उन्हनि जो केयर कई वेंदी आहे, उन्हनि खे हिकु मक़ाम ॾिनो वेंदो आहे, उन्हनि खे प्रोटोकॉल्स हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि खे महसूस ई न कयो वेंदो आहे, करायो वेंदो आहे की हू कंहिंखां बि घटि आहिनि। पर जॾहिं असांजे हिन समाज जी ॻाल्हि कयूं त असां पोइ ॾिसंदा हो त कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे निगलेक्ट कयो वेंदो अथव। सो चाहियो था जेकर तव्हांजो ॿारु ख़ुशहाल सिहतमंद हुजे त उन्हनि खे पोलियो जा कतरा लाज़मन पीआरियो। सो व्यूअर्स, टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो, हलूं था असां ब्रेक खां पोइ मिलूं था वरी तव्हां। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार पिया कयूं हिन सलाम सिंध जी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, ऐं अॼु असां डिस्कस कयोसीं एग्रीकल्चर ते। अॼु कॉटन डे छो जो हुयो, ऐं कॉटन पाकिस्तान दुनिया जो 5 नंबर वॾो पाकिस्तान जो आहे, जेको कॉटन प्रोड्यूस कंदो आहे पाकिस्तान। ऐं असां अॼु ॻाल्हि असांजे जेके महिमान वेठा आहिनि उन्हनि सां डिफरेंट मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। इकोनॉमी ते ॻाल्हायूं था, ऐं असां जीअं तव्हांखे ख़बर आहे त 2 अक्टूबर खां 8 अक्टूबर ताईं पोलियो मुहिम स्टार्ट थी चुकी आहे पूरे मुल्क में। त पोइ उन ते बि असां डिस्कस कंदासीं। असां गॾु जेके महिमान वेठा आहिनि हलूं था उन्हनि जी तारुफ़ जी तरफ़। सभ खां पहिरियां प्रोफेसर डॉक्टर तारिक रहीम सूमरो साहिबु। साईं, तव्हां IOBM यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर बि आहियो, ऐं तव्हां सां सेकेंड असां जेको आहे सो सेशन कयूं पिया। लास्ट पाण कचहरी कईसीं, स्पोर्ट्स ते बि ॻाल्हायोसीं, एजुकेशन ते बि ॻाल्हायोसीं, पोइट्री ते बि ॻाल्हायोसीं। अॼु बि जेको आहे सो कुझु डिफरेंट एजुकेशन सां गॾु पाण कचहरी कंदासीं। नेक्स्ट असां सां गॾु आहिनि डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद शुजात मुबारक साहिबु। इकोनॉमिक एक्सपर्ट आहिनि, एजुकेशनिस्ट आहिनि, ऐं डीन आहिनि IOBM यूनिवर्सिटी बिज़नेस जा। असां वेलकम कयूं पिया तव्हां ॿिनी महिमाननि खे इन प्रोग्राम में। साईं, तव्हां खां शुरूआति थो कयां त जीअं 2 अक्टूबर खां 8 अक्टूबर ताईं हिकिड़ी पोलियो मुहिम स्टार्ट थी आहे पूरी मुल्क में, ऐं मां सम्झां पियो की तव्हां इन जेको आहे सो पोलियो जा विक्टिम रहिया हो, ऐं तव्हां खां वधीक केरु इन शइ खे सही सुठे तरीक़े सां एड्रेस करे सघे पियो। ऐं जीअं असां शुरूआति जे प्रोग्राम में इहा ॻाल्हि कईसीं की पोलियो हिकु अहिड़ी बीमारी आहे पूरी दुनिया में, जेकॾहिं असां ॿाहिरिनि हिकु सुधरियल समाज में ॾिसूं त उते उन जा जेके विक्टिम्स आहिनि उन्हनि खे उन तरीक़े सां ट्रीट कयो वेंदो आहे, ऐं उन्हनि खे महसूसु न थियणु ॾिनो वेंदो आहे की तव्हां बि कंहिं आम जेके सो पर्सन खां घटि आहियो, छो जो उनखे बाक़ाइदा सुठो ट्रीटमेंट ॾिनो वेंदो आहे। पर असां जेकॾहिं असां पंहिंजे हिन मुल्क जी ॻाल्हि कयूं त हिते उन्हनि शयुनि जो ख़्यालु न रखियो वेंदो आहे। पर उनजे बावजूदि माण्हुनि जी जेको आहे सो इग्नोरेंस थी वई, माण्हुनि जा रवैया थी विया, उन्हनि खे तव्हां फेस कंदा कंदा, फाइट कंदा 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 हिकु तव्हां कामयाबु थी चुका हो। यकीनन तव्हां बि इहे ॾुखियायूं फेस कयूं हूंदियूं। त मूंखे तव्हां पंहिंजे तजुर्बे सां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े तरीक़े सां हिन शइ खे फेस कयो, कहिड़ा रवैया तव्हां फेस कया माण्हुनि जा, हिन समाज जा, ऐं हिन टाइम तव्हां कहिड़ो मैसेज आवाम खे ॾियणु चाहींदा त कहिड़े तरीक़े सां अहिड़नि विक्टिम्स खे ट्रीट कयो वञे? बिल्कुलु, महिरबानी साईं। जीअं तव्हां चयो त मूंखे नंढे हूंदे मां 10 महीननि जो हुउसि त मूंखे पोलियो थियो,
मां हुउसि हेल्दी हुउसि त वालदेन कोन ध्यानु ॾिनो थोरो अंदाज़ो न हो त इहा बीमारी का अहिड़ी आहे ख़तरनाक बीमारी जेकी माण्हू खे ॾुखियो करे छॾे ज़िंदगी में त पोइ मूंखे पोलियो जा ख़तरा कोन पिया विया जेके इंजेक्शन हुयूं न लॻियूं त मूंखे पोलियो थियो हाणे मां 10 महीननि खां पोलियो थियो त मां वरी पंहिंजी ज़िंदगी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी नॉर्मल शुरू कई पोइ मां पंहिंजे वालदेन खे मां हमेशह जस्ट माना बाबा साईं मूंखे हिकु दफ़ो मां स्कूल न वियुसि त बाबा साईं मूंखे टंगू टारी करे खणी विया ऐं नॉर्मल स्कूल ऐं उते नॉर्मल ॿार उहो जॾहिं तव्हां नॉर्मल ॿारनि सां रहो था ऐं हिकिड़ो ॿारु मुख़्तलिफ़ आहे उन्हनि खां 40 ॿारनि में त ऑटोमेटिकली तव्हांखे ॿुधणियूं थी पवनि ॻाल्हियूं बिल्कुलु उहे सभु ॻाल्हियूं हाणे मां कोन कंदुसि पर ॻाल्हियूं सॼे यानी मां पंहिंजी कैरियर में ॾिसां त स्कूल खां वठी कॉलेज खां यूनिवर्सिटी मां हिकिड़ो नॉर्मल स्टूडेंट कहिड़ो एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोन हुउसि पर तॾहिं बि मतिलबु सुठो हिकिड़ो स्टूडेंट टॉप स्टूडेंट ईअं चऊं टॉप 5 टॉप 10 में हुउसि मां त अहिड़ी तरीक़े सां मां पंहिंजी पढ़ाई जारी रखी मुंहिंजे बाबा साईं मूंखे जॾहिं पहिरियों दफ़ो स्कूल छॾे आया ज़बरदस्ती त उनखां पोइ मां कॾहिं बि गोही कान कई स्कूल में हाणे गोही न कई त हाणे मूंखे इहो मतिलबु हिकिड़ो मैसेज मिली वियो त तव्हांखे पढ़ाई जे थ्रू ई पंहिंजा गोल्स अचीव करणा आहिनि पंहिंजी जेको ख़्वाहिशूं आहिनि उहे पूरियूं करणियूं आहिनि पोइ समाज जा लाहा चारा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे मां हिकिड़ो नॉर्मल स्टूडेंट हिकिड़ी जाइ ते 2 मिंट में पहुचे थो मूंखे उहे 5 मिंट या 6 मिंट लॻंदा पहुचण में छो मुंहिंजी आस्ते हलणु हूंदो उहे सभु शयूं करे मां पंहिंजी पढ़ाई ते जारी रखो त हिकिड़ो मुंहिंजो नंढो शेर बि न थिए त भली वाच अचे या वाच वारो हरगिज़ न पोइते हटिणो आहे हर हाल में संदरो ॿधणो आहे हर हाल में अॻिते वधिणो आहे कहिड़ी बि हालत हुजनि कहिड़ी बि कैफ़ियत हुजनि मुंहिंजी जेकी मुंहिंजी मदर मुंहिंजी ॾाढी ख़्यालु कंदी मुंहिंजो कैफ़ियत इहा थींदी जॾहिं ॾिसंदो हुउसि मूंखे कुझु कमेंट्स थींदा या छा थींदा पोइ मां रोईंदो हुउसि हिकु दफ़ो ऐं रोई बि माना उहो आवाज़ जे बग़ैर रोईंदो हुउसि मां कंहिं कुंड में वञी कंहिं ॾाकण जे भरिसां वञी मूंखे अमर खे ख़बर हूंदी त किथे रोए थो पियो किथे गुम थी वियो हा त पोइ मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो अच्छा आवाज़ु न निकिरंदो मुंहिंजो रोअण जो त उहो रोई करे पंहिंजो जेको दिलि जो गुबार हूंदो उहो कढी छॾींदो हुउसि पोइ अमर ईंदी पोइ वरी प्यारु करे ऐं पोइ उन प्यार में उनजी मोहबत में असां जेको आहे सो मां पंहिंजी इहा जंग जारी रखी ऐं अलहमदिल्ला अॼु मां हिकिड़े अहिड़ी पोज़ीशन ते आहियां अलहमदिल्ला मां दुनिया घुमी मां UAE में 14 साल गुज़ारिया ऐं मां पाण ड्राइव कंदो आहियां मां पंहिंजा कम मां ऑटोमेटिक गाॾी पाण ड्राइव कंदो आहियां अॼुकल्ह ड्राइवर रखियल आहे पर हूअं मां पाण ड्राइव कंदो आहियां मां पाण पंहिंजा कम जेका बि हूंदा आहिनि सभु जेके ज़िंदगी जा इहो छा आहे त असांजो मसइलो इहो आहे त असांजो जेको समाज आहे उन में अलाए केतिरा यानी ग़लति इंफॉर्मेशन अची वई आहे त हिन सां पोलियो जे क़तरनि सां ॿार खे औलाद कोन थींदो या ॿिया मसइला थींदा उनजे करे एतिरियूं मिथ्स आहिनि उन मिथ खे असांखे कढणो पवंदो असांखे इन्हनि जेको सुपरस्टिशियस शयूं आहिनि उनखे कढणो पवंदो ऐं मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे सभिनि वालिदेन खे जेके बि ॿार 5 सालनि ताईं आहिनि उनखे इहे कतरा पिया आहिनि त असांजे पाकिस्तान हिन वक़्तु 2 मुल्क रहिया पिया आहिनि पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जंहिंमें इहा बीमारी हले थी पई अच्छा ॿिए हंधि दुनिया में किथे बि इहा बीमारी कान्हे अच्छा अफ़गानिस्तान में बि आहे अफ़गानिस्तान जे करे पाकिस्तान में जो जेकी थिए पई मूवमेंट त दुनिया में सिर्फ़ु 2 मुल्क रहिजी विया आहिनि पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जंहिंमें इहा बीमारी आहे इन बीमारी में ॾिसो असां वटि जेका बि पेशेंट्स हुआ उन मां चंद हूंदा मोजरा जेके असां ॻणे सघूं था आङुरियुनि ते बाक़ी जेके इन वक़्तु बि लाइबिलिटीज़ आहिनि समाज जी ऐं वालिदेन जे लाइ भाउरनि जे लाइ भेनरुनि जे लाइ उहे त सफ़र था कनि उहा असांजी सोसाइटी सफ़र थी करे पई सभु त डॉक्टर तारिक सुबुह कोन निकिरंदा सही बिल्कुलु सही तव्हां वटि हिकु माउ जी सपोर्ट रही जीअं तव्हां ॿुधायो की मां लिकी रोईंदो हुउमि पर माउ उहो दर्द महसूसु करे पई त मुंहिंजे ॿार सां ऐं उन तव्हांजो हौसलो हुयो ऐं यकीनन हर ॿार खे जीअं असां ॿुधायो की असलु जेको आहे असांखे मायूस कंदो आहे या असांजी जेके एनर्जी आहे उनखे दॿाइण में समाज जो वॾो किरदारु हूंदो आहे ठीकु आहे माण्हू फिज़िकली ठीकु आहे हिन खे सम्झी वियो त मां जेकॾहिं हली न सघंदुमि ज़हन मां तयारी करे वरितई त उहो वाक़ई में न कॾहिं हली सघंदो पर तव्हां हिमत न हारी गिव अप न कयो ऐं तव्हां पंहिंजे हौसलनि खे ईअं ई बुलंद रखियो ऐं माशाअल्लाह पूरी दुनिया में तव्हां विज़िट घुमिया ऐं तव्हां तजुर्बो हासिलु कयो पियो ऐं हिन टाइम सुठे मक़ाम ते आहियो सो माशाअल्लाह काफ़ी असां कचहरियूं कंदा रहंदासीं हाणे असां सां नेक्स्ट पंहिंजे महिमान जी तरफ़ हलूं मोहम्मद शुजात मुबारक साहब
सर आप जो है मईशत के बारे में हम तो ज़रूर डिस्कस करेंगे आपसे। जिस तरह से आज कॉटन डे है, वर्ल्ड कॉटन डे हम सेलिब्रेट कर रहे हैं और सबको पता है कि पाकिस्तान जो है 60-70%, अगर मुझे नंबर परसेंटेज याद नहीं इतना, लेकिन डिपेंड करता है एग्रीकल्चर पे। तो सर कॉटन भी 5वें नंबर पे प्रोड्यूसर कहा जाता है पाकिस्तान, दुनिया में सब 5वें नंबर पे उनका फॉल होता है पाकिस्तान का नाम। उसके बावजूद जो है हमारी मईशत इतनी डाउन है और हम क्यों, क्या उस पे एग्रीकल्चर पे उस तरह से क्या हम काम नहीं कर पाए हैं जितना हमें करना चाहिए? बहुत शुक्रिया। अगर मुझे आप इजाज़त दें तो पहले जो सर ने बात की है मैं जी इसी को थोड़ा सा, क्योंकि एक बड़ा अहम ये नुक्ता आपने उठाया है और मैं यकीनन आपको अप्रिशिएट करता हूँ, क्योंकि पोलियो जैसे सर ने कहा कि सिर्फ शायद 2 ममालिक में रह गया, वो पाकिस्तान और अफ़गानिस्तान है। तो एक तो आपके सामने देखें वो मिसाल बैठी हुई है जिसने इसको निपटा और ऐसे अच्छे तरीके से कि हम जो सारे इंसान हैं, जैसे हमारा रोज़ का उठना बैठना है, हमें लीड करते हैं माशाल्लाह से, तो एक एग्ज़ाम्पल इन्होंने सेट की। तो मेरा ख़्याल ये है कि ये मशाल राह हैं उन बच्चों के लिए जो कि किसी न किसी तरीके से इस बीमारी में मुब्तला हैं और थोड़े से मायूस हैं। तो ये उनके लिए एक बहुत बड़ी एग्ज़ाम्पल है। दूसरी बात ये कि देखें पाकिस्तान में हम बहुत सारी, जैसे सर ने कहा, सुपरस्टिशंस या बहुत सारी ऐसी चीज़ें जो कि हवा में होती हैं, हमें खाम में हमने अपने दिमाग में बनाई होती हैं, उसकी वजह से हम बड़ी मुसीबतों का शिकार हो जाते हैं। पोलियो के बारे में, पोलियो के कतरों के बारे में ये कहा जाता है जी कि अगर आपने कतरे पी लिए तो खुदा न खास्ता से आपको कुछ इशू हो जाएगा, इनफर्टिलिटी के इश्यूज़ हो जाएंगे और कुछ इश्यूज़ हो जाएंगे। तो अगर ये इश्यूज़ होने होते तो दुनिया की शायद सारी पॉपुलेशन ही ख़त्म हो चुकी होती, क्योंकि सारी दुनिया में ये कतरे पिलाए जाते हैं, हर एयरपोर्ट पे पिलाए जाते हैं। तो मेरी गुजारिश ये है कि हमारे जो वालिदैन हैं, जो कि पूरे पाकिस्तान में स्पेशली आपका शो क्योंकि रूरल एरियाज़ में बहुत देखा जाता है, तो वो खुदा के लिए अपने बच्चों पर रहम करें और बाकायदगी से पोलियो के कतरे और जो दूसरे वैक्सीनेशन है वो भी अपने बच्चों को लगवाएँ। मेरा एक ये पैगाम था। मैं आता हूँ पाकिस्तान की मईशत की तरफ, जो आपने एग्रीकल्चर के हवाले से सवाल किया और शायद ये भी उससे जुड़ा हुआ है। देखें जिस तरह से हम पोलियो के कतरे और जो दूसरी वैक्सीनेशंस नहीं अपने बच्चों को पिलाते या वो नहीं लगवाते, इसी तरह से हमारे बहुत सारे किसान, बहुत सारे फार्मर्स वही पुरानी टेक्निक्स, वही पुरानी अप्रोचेस के साथ चिमटे हुए हैं। उनके जहन में ये है कि शायद हम जो जदीद तरीके एग्रीकल्चर के अगर हम उनको अडॉप्ट करेंगे तो पता नहीं क्या हो जाएगा, मतलब डिफरेंट किस्म के उनके जहन में मखमस हैं। तो मेरा ख़्याल ये है कि जब तक आप अपने जहन से वो ख़तरात, उन चीज़ों को निकाल के पाकिस्तान की एग्रीकल्चर को नए जो जदीद टेक्नोलॉजी और जो जदीद, आप ये समझ लीजिए कि जो तकाज़े हैं उनके ऊपर नहीं लेके आते तो पाकिस्तान की एग्रीकल्चर तरक्की नहीं कर सकती। आपने दुरुस्त फरमाया कि पाकिस्तान दुनिया का 5वां कॉटन प्रोड्यूस करने वाला मुल्क है, लेकिन अगर आप इसके अप्स एंड डाउन्स देखें तो कभी ऐसे होता है कि हम बहुत अच्छी कॉटन प्रोड्यूस कर रहे होते हैं और उससे अगले मुल्क में अगले साल हम कॉटन इंपोर्ट कर रहे होते हैं। और कई दफ़ा मैं आपको शायद आपको हैरानगी हो कि ऐसा भी हुआ कि पाकिस्तान ने इंडिया से भी कॉटन इंपोर्ट की है, बांग्लादेश से भी कॉटन इंपोर्ट किया और भी बहुत सारे ममालिक हैं जहाँ से हम कॉटन इंपोर्ट करते हैं और इंपोर्ट हम कई गुना ज़्यादा कीमत में कर रहे होते हैं। तो अगर हम थोड़ा सा अपनी कॉटन को, एग्रीकल्चर सेक्टर को इस हवाले से देखें कि यहाँ पे भी टेक्नोलॉजी, यहाँ पे भी जो जदीद एग्रीकल्चर की जो तकाज़े हैं उनको पूरा करना है, उनको हमने लेके आना है, तो पाकिस्तान की जो एग्रीकल्चर सेक्टर बहुत बेहतर हो सकता है। बिल्कुल सर, जिस तरह से हम कॉटन की बात कर रहे हैं तो गारमेंट्स पाकिस्तान का पूरी दुनिया में वो भी बहुत फेमस है। रिसेंटली मुझे एक शर्ट जो है वो किसी ने गिफ्ट की, कोई बड़ा ब्रांड था वहाँ पे ना, बाहर से आई, तो मैंने उस पर जब टैग देखा तो उसमें लिखा हुआ था मेड इन पाकिस्तान। तो वो ये जो जितने भी बड़े बड़े ब्रांड्स हैं उनको पाकिस्तान जो भी है, जो अच्छी प्रोडक्ट है वो उनको भेज रहा है। ये इंडिकेटर था कि पाकिस्तान में अभी भी ये चीज़ें, इंडस्ट्रीज़ वगैरह, फैक्ट्रीज़ जो लगी हुई हैं जिस पे अच्छा जो है पाकिस्तान कर रहा है। लेकिन और दूसरे सेकंड पे हमने देखा है बांग्लादेश हो गया, बांग्लादेश में भी वो चीज़ें, वो ब्रांड्स जो हैं बड़ी बड़ी हैं, वहाँ फैक्ट्रीज़ लगी हुई हैं। तो अभी इसका इन फैक्ट्रीज़ वगैरह का क्या देखते हैं मुस्तकबिल, या ये जो बिजली की या फ्यूल की जो हाई हो रही हैं, क्या आपको लगता है कि इनको भी ख़तरात है कि ये बंद हो सकती हैं? या देखें शदीद ख़तरा है। देखें बिजली की जो कीमतें आपने देखी
हाउस होल्ड की देख लें या इंडस्ट्री की, तो प्राइसेस इतनी बढ़ गई हैं, जो कि मेरी बात होती है जो बांग्लादेश में हमारे दोस्त हैं या जो इकोनॉमिस्ट हैं, तो वहाँ पे पाकिस्तान के मुकाबले में शायद कोई आप ये समझ लीजिए 50 गुना या इससे भी ज़्यादा बिजली कम प्राइस पे, अगर हम 40 रुपए की यूनिट दे रहे हैं तो वो 2 रुपए की, 3 रुपए की या 10 रुपए की यूनिट दे रहे होंगे। तो इन अ सेंस के लेवल प्लेइंग फील्ड तो नहीं है, वहाँ पे कॉस्ट बहुत कम है, हमारे यहाँ कॉस्ट बहुत ज़्यादा है। इसके बावजूद भी हमें अपनी इंडस्ट्री को अप्रिशिएट करना चाहिए कि दुनिया के बड़े बड़े ब्रांड्स वॉलमार्ट, टारगेट, मदर केयर, वो पाकिस्तान की प्रोडक्ट्स को इंपोर्ट कर रहे हैं, एक्सपोर्ट मतलब यहाँ से हो रही हैं वहाँ पर। तो इसका मतलब ये कि हमारी, इसके बावजूद कि हमारी कॉस्ट बहुत ज़्यादा है, हम कंपेटिटिव हैं। लेकिन एक बात मैं आपको गोशगुजार कर दूं कि सब लोगों के जहन में ये आता होगा कि अमेरिका इतना बड़ा मुल्क है, चाइना इतना बड़ा मुल्क है, वो कॉटन या वो शर्ट्स या वो फैब्रिक ये क्यों नहीं प्रोड्यूस करते। तो इसका एक मैं आपको जवाब दे दूं कि एक अगर आप शर्ट प्रोड्यूस करते हैं, जो मैंने ये टी शर्ट पहनी हुई है, तो अंदाज़न इसके एक टी शर्ट को प्रोड्यूस करने के लिए कोई 150 से 200 लीटर पानी लगता है, जो पानी प्रोसेस है। ये मैं जो नॉर्मल मीठा पानी है उसकी बात कर रहा हूँ। अच्छा। अब आप अंदाज़ा करें कि अगर हम लाखों शर्ट्स प्रोड्यूस करते होंगे तो कितना पानी उसमें लगता होगा और कितना पानी ज़ाया होता होगा। तो पाकिस्तान जो कि ऑलरेडी टॉप 10 कंट्रीज़ के अंदर है, जो कि हम ये देख रहे हैं कि शायद पानी के ऊपर हमारी जंग, और कराची में आपने देखा कि हम किस तरह से पानी के लिए रो रहे होते हैं। तो ऐसे हालात में हमें ये भी देखना है कि क्या हमने इसी प्रोडक्शन टेक्नोलॉजी को आगे लेके चलना है, जिसमें हम अपना लाखों लीटर पानी, इतना कीमती पानी जो है इन्हीं शर्ट्स को और इन्हीं प्रोसेसेस में आगे लेके उसको कर देंगे, या फिर हमें जदीद, अगेन वही बात आ गई कि जदीद टेक्नोलॉजी जो सस्टेनेबल प्रोडक्शन के तरीक़ेकार उनको अडॉप्ट करना है। काफ़ी तरीके हैं जो हम, और दूसरी बात पानी की अगर कमी की बात करें तो अभी तो कोई कमी नहीं है, मैनेजमेंट की कमी रही है। वरना आपके टैंकर तो इतने हैं जितनी हमारे शहर में गाड़ियाँ नहीं, इतने टैंकर पानी के चल रहे होते हैं। तो हकीकत में अभी पानी का बहुत ज़्यादा स्टॉक है, लेकिन वो भी हम पैसों पे, पीने का ही पानी पैसों में मिल रहा है हमें। सो अभी टाइम हुआ जाता है एक गाने का। जो इश्क जो प्यास सदा एहतराम, आहे इश्क मजहब संदो पुण इमाम, आहे इश्क अफजल इबादत अदा, आहे इश्क जन्नत में कौसर जो जाम, बिना इश्क आदम न इंसान आहे इश्क राज़िक, आहे इश्क राम। नीह पढ़ाई नमाज, नीह पढ़ाई नमाज, इश्क असांजो इमाम थी आयो। नीह पढ़ाई नमाज, नीह पढ़ाई नमाज, इश्क असांजो इमाम थी आयो। नीह पढ़ाई नमाज। इश्क असांजो आहे दाइम, नीह क़यामत ताईं क़ाइम। इश्क असांजो आहे दाइम, नीह क़यामत ताईं क़ाइम। निवड़ी कयोसीं नियाज़, निवड़ी कयोसीं नियाज़, सजदो थी आयो सलाम असांजो। नीह पढ़ाई नमाज। इश्क जी बाज़ी आशिक ॼाणन, इश्क जी बाज़ी
आशिक़ ॼाणनि माम मोहब्बत सालिक सुञाणनि माम मोहब्बत सालिक सुञाणनि रिंद खे सम्झनि राज़ रिंद खे सम्झनि राज़ कलमो क़ुरान आहे कलाम असांजो नीह पढ़ाई नमाज़ नीह पढ़ाई नमाज़ इश्क थी आयो इमाम असांजो नीह पढ़ाई नमाज़ खैर मोहम्मद बयान चवामा आला इश्क जो शान चवामा खैर मोहम्मद बयान चवामा आला इश्क जो शान चवामा अर्श में आहे आवाज़ अर्श में आहे आवाज़ जल्दी पहुँचायो पैगाम असांजो इश्क में आहे आवाज़ अर्श में आहे आवाज़ जल्दी पहुँचायो पैगाम असांजो नीह पढ़ाई नमाज़ नीह पढ़ाई नमाज़ इश्क असांजो इमाम थी आयो नीह पढ़ाई नमाज़ वाह 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 साईं पोइ शाइरी कंहिंजी आहे इहा साईं ख़ुश ख़ैर मोहम्मद साईं ख़ुश ख़ैर मोहम्मद हिस्पाणी हिस्बाणी वाह वाह कमाल कमाल जी शाइरी आहे जी, जी। ऐं वाक़ई साईं जो वॾो नालो आहे जी जी ऐं मज़ो बाक़ाइदा अर्श ते पुॼी वियासीं जी सो व्यूअर्स टाइम थियो आहे हिकिड़ो कमर्शियल ब्रेक जो मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार पिया चऊं हिन सलाम सिंध जी ट्रांसमिशन में असां सां तमामु ॾाहा महिमान जेके आहिनि वेठा आहिनि ऐं उन्हनि सां असांजी गुफ़्तगू जारी आहे असां पोलियो मुहिम ते बि ॻाल्हायूं असां काफ़ी सब्जेक्ट्स ते खे बि टच कंदासीं पर असां कीअं मिस था करे सघूं साईं क्रिकेट हले पियो वर्ल्ड कप हले पियो असांखे यादि आहे की नंढड़े हूंदे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त क्रिकेट जी उहा एक्साइटमेंट जेतिरी हूंदी जेतिरो जोश जेतिरो वलवलो हूंदो सॼा ॻोठनि जा ॻोठ ख़ाली थी करे टीवी ते वेही रहंदा ऐं लाइट जा त उन टाइम बि मसइला हूंदा पोइ रेडियो हिकिड़ो हूंदो एंटीना वारो उन ते बि असां 15-20 ॼणा चिंबड़ी वेही रहंदा हुआसीं सो कोई मतिलबु स्पेस न छॾींदा हुआसीं किथे पाण खे एंटरटेन कयूं इन वर्ल्ड कप जे हिकु बॉल ते नज़र हुजे असांजी पर उहा एक्साइटमेंट थोरी घटिजी वई आहे पहिरियां त उन ते अचूं त वरी छा जो रीज़न छा आहे छा बैड परफॉर्मेंस आहे पाकिस्तान जी या हालात आहिनि रीज़न ॿ रीज़न हिकिड़ो त पाकिस्तान जी जेको आहे सो जेकी टीम आहे उहा सियासत जे नज़र आहे मुंहिंजो पंहिंजो पर्सनल ओपिनियन छो जो जेके खिलाड़ी आहिनि जेके मेरिट ते आहिनि भई हिते मिटी माइटी थी हले पई ॿियो माना हिकिड़ो ग्रुपिंग थी हले पई सही हिकिड़ो इहो सबबु आहे ॿियो सबबु इहो आहे त उनजी परफॉर्मेंस बि तमामु एतिरी मज़ो कोन जीअं हाणे वार्म अप मैचूं ॿ थियूं जंहिंमें पाकिस्तान तमामु ख़राबु परफॉर्म कयो त हिकिड़ी उमेद हुई थोरी घणी त उहा बि थोरी उहा घटिजी वई अच्छा ॿियो वरी मसइलो आहे त असांजी जेके टोटल समाज आहे असांजो उहो मसरूफ़ एॾनि ॻाल्हियुनि में थी वियो आहे जो ही नफ़्ता नफ़्सी जो दौरु आहे हर को पंहिंजनि पैसनि कमाइण में पंहिंजियूं नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं पूरी करण में पूरो पियो आहे हाणे असांजो जेको असांजो समाज जेको आहे उनजे साम्हूं जेको ख़्वाहिशूं जेको ख़ुशियूं नंढियुनि ॻाल्हियुनि में थींदियूं उहे हाणे ख़तमु थी वियूं आहिनि हाणे उन्हनि खे वॾियूं ॻाल्हियूं खपनि गाॾी आहे मोटरसाइकिल आहे त कार खपे कार आहे त वॾी गाॾी खपे वॾी गाॾी आहे त SUV खपे मोबाइल आहे त साईं एप्पल मोबाइल खपे हाणे आम मोबाइल न खपे असांजी ज़रूरतूं उते ई बीठियूं आहिनि
असांजूं ख़्वाहिशूं वधी वियूं आहिनि। हाणे ख़्वाहिशुनि खे अचीव करण लाइ हर को पंहिंजो भॼे थो पियो, सही ॻाल्हि आहे। लाल बत्ती जे पोयां हवा हाणे असांखे कमाइणो आहे, पोइ उनखे टाइम ई नथो मिले त छा इंजॉय कंदा लाइफ खे, छा क्रिकेट ॾिसंदा, हर को पंहिंजी हिकिड़ी रेस में लॻो पियो आहे। सही ॻाल्हि आहे। समाज सॼो असांजो माना बिगड़ी वियो आहे। बिल्कुलु सही। हाणे ईअं बि ॾिसो न, इहो बि असांजे लाइ हिकिड़ी मतिलबु आहे की माना जेकॾहिं असां वटि हिकिड़ी एंटरटेनमेंट साइड वारा जेके सो चैनल्स उहे त बिल्कुलु घटि आहिनि, न जेतिरा आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ा सिंधी चैनल्स आहिनि जेके हलनि था, बाक़ी तव्हां जेकॾहिं उर्दू मीडिया ॾे हलिया वेंदो तव्हांखे रुगो न्यूज़ ई न्यूज़ मिलंदी, बिल्कुलु तव्हांखे रुगो करंट अफेयर्स जा प्रोग्राम ई मिलंदा, तव्हां वटि रुगो त एंज़ाइटी परेशानी मिलंदी। हे जेको असां ख़ूबसूरत हिकिड़ी ट्रांसमिशन सजाए वेठा आहियूं त काई खिल भोग कचहरी मज़ाक ऐं हिकिड़ी पॉज़िटिव वाइब्स असां ट्रांसफर कयूं पिया ऐं तव्हां जहिड़नि महिमाननि खां वठूं बि पिया। पर हक़ीक़त आहे जेकॾहिं हिकिड़ी असां वटि हिकिड़ी स्पोर्ट्स जेका असां वटि रही की असां जेको आहे सो गेम्स असांखे अम्यूज़मेंट जेका मिलंदी हुई, हिकिड़ी एंटरटेनमेंट मिलंदी हुई, हिकिड़ो बैटिंग थींदी बाक़ाइदा त बाबा हे खटंदो हे कंदो, उहा शइ उहा ख़तमु थी वई आहे, ठीकु आहे। इहा बि जेकॾहिं शइ असांजे माना महांगाई जा हालात चओ या उन्हनि में असां गुम थी विया आहियूं, असांखे पंहिंजे पाण खे बचाए हाणे छा कंदासीं क्रिकेट, जेकॾहिं उहा असांखां निकिरी वई त वाक़ई पोइ स्पोर्ट्स बि ख़तमु थी वेंदी। हूअं ई ख़तमु थी वेंदी। हाणे असां बिजली जे बिलनि जे पोयां लॻाए पिया आहियूं, बिल एतिरा वधिया आहिनि, उहे कीअं अचीव कयूं। अच्छा, बिजली हूंदी त ॿिया टीवी ॾिसंदासीं। असांजी हॉकी हुई असांजो क़ौमी रांदि, बिल्कुलु हॉकी बिल्कुलु हाणे सम्झो त ॿाहिरि आहे, माना मीडिया खां बि ॿाहिरि आहे। मीडिया में बि हॉकी जो ज़िक्र कॾहिं कॾहिं को ईंदो आहे त हॉकी फलाणी थी हीअं थी, पाकिस्तान जी परफॉर्मेंस बि हुनमें तमामु ख़राबु आहे। अच्छा, क्रिकेट हिकु अहिड़ी रांदि इमर्ज थी जंहिंमें माना ॿार खेॾंदा बि हुआ रोडनि ते, रस्तनि ते, पार्कनि में, ऐं उनखे पसंदि बि ईंदी, ऐं क्रिकेट सुठी परफॉर्मेंस थी पाकिस्तान ॾेखारी। पर हाणे वरी उहा ई ॻाल्हियूं त उहा क्रिकेट जी परफॉर्मेंस, हाणे हिकिड़ो माण्हू जॾहिं ॾिसंदो क्रिकेट त असांजी पूरी जेको 22 करोड़ या 26 करोड़ अवाम जेकी बि चऊं पॉपुलेशन जे हिसाब सां, त उहे सभु चाहिनि था पाकिस्तान खटे, ऐं उनजी जाइ ते पाकिस्तान उन्हनि खे मायूस थो करे। हिकु दफ़ो मायूस, ॿियो दफ़ो मायूस, टियों दफ़ो मायूस। सही ॻाल्हि। त पोइ हाणे केतिरी मायूसियूं बर्दाश्त कंदा। उन खां सुठो आहे टीवी खोलियो ई न, ऐं जेको आहे वेठा हुजो, आख़िर में ख़बर खटे बाबा ठीकु आहे, शुक्र आहे खटे वियो, हारायो बाबा ठीकु आहे, ख़बर ई हाराईंदो। बसि इहो ई आहे हक़ीक़त आहे। पोइ वाक़ई जीअं तव्हां ॿुधायो की माना फेवरेटिज़म एॾो वधी वियो आहे त माना हिकिड़ो माना ॾिसनि नथा त माना हिकिड़ो माण्हुनि जो पब्लिक इंट्रस्ट छा आहे, माण्हू असांखे उन्हनि जे करे असां हिते आहियूं, त उन्हनि खे एतिरो संजीदा हुजणु खपे। जेतिरे तव्हांजी स्पोर्ट्स जेकर ख़तमु थी वई त तव्हांजी क्रिकेट बि ख़तमु थी वेंदी। असल में खिलाड़ी साईं छा था कनि पिया, खिलाड़ी पंहिंजे लाइ था खेॾनि, क़ौम लाइ नथा खेॾनि। क़ौम लाइ नथा हाणे हिकिड़ो बॉलर आहे, उनखे आख़िरी ओवर आहे, उनखे 8 रन्सूं रोकड़ियूं आहिनि, उहो चवंदो मां विकेट वठां। अब तूं अहिड़ो बॉल कराए जेको डॉट बॉल हुजे, भली उनखे तूं प्रेशर ॾे, विकेट न वरिती, पर असांखे मैच खटणु जेको एम आहे, या तव्हांजी विकेट हिकिड़ी मिली वई, तव्हांजो 100 विकेटूं थींदियूं, उहो एम आहे। एम असांजो मैच खटणु आहे, भली त विकेट तव्हांखे 0 मिले, तव्हां सुठी परफॉर्मेंस ॾियो। पर हिते छा आहे त दुनिया खे तव्हां ॾिसंदासीं ॿिनि व्यूज़ में। दुनिया जेके असां ॾिसूं था, हिकिड़ो असांजो सेल्फिश व्यू आहे, हिकिड़ो असांजो इथिकल व्यू आहे। हाणे असां हमेशह जेको आहे सेल्फिश व्यू में ॾिसूं था, मुंहिंजो फ़ाइदो, मुंहिंजी क़ौम जो फ़ाइदो, मुंहिंजी मिट माइटनि जो फ़ाइदो, मुंहिंजी कम्यूनिटी फ़ाइदो, ॿियो कंहिंजो फ़ाइदो, दुनिया जो फ़ाइदो न थिए। असां इथिकल वे सां व्यू कयूं कोन था। असां हर को नफ़्सा नफ़्सी में आहे, चए मां बसि मां हुजां, मुंहिंजो नालो हुजे, मां ई अॻियां हुजां, ईअं न हुजे। असांखे सभिनी खे खणी हलणो आहे। असांखे उहा सोच करणी आहे जेकी असांजे लाइ बि सुठी हुजे, असांजे भाइरनि लाइ बि सुठी हुजे, असांजी पूरी क़ौम लाइ सुठी हुजे, असांजी पूरी दुनिया लाइ सुठी हुजे। डॉक्टर साहिब जी ॻाल्हि कई त पाणी जो ज़िया, हाणे पाणी ते त हालत अहिड़ी लॻी पई आहे, पोइ असां अहिड़ो कमु छो कयूं जो पाणी असां ज़ाया कयूं, पोइ असां पोखींदासीं कीअं पंहिंजी काटन, असां ॿियो फसल कीअं पोखींदासीं। असांजो मसइलो इहो आहे त असांजी जेको इनपुट ऐं आउटपुट जो सिस्टम आहे, हाणे असां कणिक विकिणीसीं, ॿाहिरि भई डॉलर अची विया, किन माण्हुनि खे कमीशन मिली, उहा वरी कणिक वापसि वरितीसीं, हाणे अवाम खे बुख थी मरे पई, अटो आहे महांगो थी वियो, उहा कणिक वापसि वठो, अची वियो वापसि, हुन में बि कमीशन मिली। हाणे जिन इहे फ़ैसिला कया, इन्हनि अमानत में ख़यानत कई। बिल्कुलु इहे फ़ैसिला हुननि कया पंहिंजे हिकिड़ी ज़रूरत पूरी करण जे लाइ, भई हीअ पैसा मूंखे हिन डील मां मिलंदा, मुंहिंजो हीउ कमु थींदो, मुंहिंजो ॿारु ॿाहिरि वञी पढ़ंदो, या मूंखे फलाणी गाॾी वठणी आहे, मूंखे घरु वठिणो आहे, उन चकर में इहे अमानत में थी ख़यानत। जंहिंजी फ़ैसिला करणा हुआ क़ौम जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, असां फ़ैसिला कयासीं पंहिंजी ज़ात लाइ, या पंहिंजे ऑफिसर खे ख़ुशि करण लाइ, या पंहिंजे मिनिस्टर खे ख़ुशि करण लाइ।
इहा सूरत आहे असांजी सही बिल्कुलु सही। अॼु त नीदरलैंड सां साईं मैच अथनि, अॼु त माना हराए वञे पोइ असां छा कंदासीं? अॼु त ज़रूरु खटणु खपेनि, असां एतिरो माना उम्मीद करे सघूं था, एतिरी उम्मीद करे सघूं था। इंशाल्लाह। सर आपकी तरफ हम आते हैं और आपसे ये मैं पूछूंगा कि काफ़ी अभी जो है मूवमेंट्स शुरू हो गई हैं कि भाई एक पाकिस्तान को इन मसलों से बचाने के लिए है डिफरेंट टूल सप्लाई हो रहे हैं। मेन टूल तो यही है कि डंडा उठाओ भाई अभी, और उस पे उसका रिज़ल्ट भी आना शुरू हो गया है। लेकिन ये मतलब जो है करप्शन मतलब एजुकेशन के थ्रू या और कोई ऐसा कोई मैकेनिज़्म, ऐसा कोई सिस्टम नहीं जोड़ा जा सकता कि कहीं अकाउंटेबिलिटी आसानी से वो पकड़ा जा सके? मतलब ये डंडा ही क्यों होता है हमेशा पाकिस्तान को मतलब सही करने में? बड़ा अहम सवाल है, और मैं जो आपके सवाल को आगे बढ़ाते हुए अभी एक स्टैटिस्टिक्स आपके साथ शेयर करूं कि रिसेंटली जो एक इंटेग्रिटी के हवाले से मुख्तलिफ सर्वेज़ होते हैं, जिसमें एक सर्वे ये भी था कि इंटेग्रिटी और ट्रूथफुलनेस नेशंस का कितना है। तो आपको हैरत भी होगी और थोड़ी सी परेशानी भी होगी कि पाकिस्तान के अंदर सिर्फ 2% लोग इंटेग्रल, ऑनेस्ट और ट्रूथफुल पाए गए, यानी कि 98%, यानी कि 98% पाकिस्तानी ऐसे हैं जो कि सच नहीं बोलते, और इंटेग्रिटी का मतलब ये कि जो वो कह रहे होते हैं वो नहीं करते हैं। ये 98% है। अब आप ये जब सूरत हाल होगी जिसमें हम सब लोग 98% का मतलब है 100 में से 98 लोग इसमें मुलव्वस हैं, तो ज़ाहिर है करप्शन भी होगी, बददयांती भी होगी, और भी बहुत सारे इश्यूज़ होंगे। तो मैं अक्सर चैनल्स पे यही कहता हूँ कि हमारे जो मुआशी मसाइल हैं वो हमारी माशरती मसाइल के अंदर जुड़े हुए हैं। पाकिस्तान के अंदर अब जो इन्फ्लेशन है, उस इन्फ्लेशन की एक तो वजह कॉस्ट ऑफ प्रोडक्शन है, जो आपने फरमाया कि इंटरनेशनल प्राइसेस भी बढ़ गई हैं, जैसे और भी बिजली की कीमतें, गैस की कीमतें बढ़ गई हैं। लेकिन इसके साथ साथ जो कीमतें बढ़ने की वजह हमारे अपने रवैये हैं। वो रवैये क्या है कि जानबूझ के आपने आटा स्टोर में रख लिया, जब कीमत बढ़ेगी तो मैं उसको उसकी बेचूंगा। जानबूझ के चीनी आपने स्टोर में रख ली। बल्कि अगर आप अभी सर्वे करवा लें और गांव देहात में जाएं जहां पे 1, 2, 4 दुकानें हैं और कंपटीशन ज़्यादा नहीं है, तो वहां पे जो चीज़ 10 रुपये की है वो 50 रुपये में बिक रही है, हालांकि आइडियली वो 10 वाली 8 रुपये में बिकनी चाहिए। तो इसका मतलब ये कि जो हमारी महंगाई है, इसमें जहाँ पे गवर्नमेंट ज़िम्मेदार है उससे ज़्यादा हम खुद भी ज़िम्मेदार हैं, उससे ज़्यादा हमारे अपने रवैये भी ज़िम्मेदार हैं। यही वजह है कि जब दुरुस्त करने की बात होती है तो हम डंडे की तरफ आते हैं। हम कभी भी ये बात नहीं करते कि हमें इंट्रोस्पेक्शन, एक वर्ड यूज़ होता है कि हमें अपने आप का मुहासबा करना चाहिए कि हम अपने आप को बेहतर करके किस तरह से वो कर सकते हैं। तो डंडा होगा, लेकिन डंडा कितना देर चलेगा? जब तक डंडा सर पर रहेगा कुछ चीज़ें बेहतर होंगी, उसके बाद वैसे की वैसी चीज़ें हो जाएंगी। अगर आप माजी में भी देखें, और फिर होता ये है कि ये डंडा मिसयूज़ भी बहुत होता है। बिल्कुल, क्योंकि जिसके हाथ में डंडा होगा वो अपने पर्सनल इंटरेस्ट के लिए उस डंडे को यूज़ करेगा। तो इसलिए ये डंडा तो मुझे इतना ज़्यादा कामयाब होता हुआ इसलिए नज़र नहीं आता क्योंकि लोग नहीं बदले हैं। जब तक लोग नहीं बदलेंगे, जब तक हम अपने आप को नहीं बदलेंगे, उस वक्त तक चीज़ें नहीं बदल सकती। सर, एक सिस्टम से कानून, मतलब वही बात आ जाती है, एक बिल्कुल कानून बिल्कुल ऐसा होना, डंडा भी मतलब ये है कि कानून के सिस्टम में होना चाहिए, ऐसा नहीं कि ऑपरेशन शुरू हो जाए। ये मतलब फिर मतलब कुछ हम एक्सपेक्ट कर सकते हैं, और लोगों को ये प्रैक्टिस हो गई है। जिस तरह से हमने काफ़ी नित नए पहले भाई 5,000 की करेंसी आ गई, अभी उन्होंने कहा कि भाई अभी 5,000 की करेंसी भी हम जो है ऑफ कर रहे हैं। तो उसमें आप क्या समझते हैं कि अगर ये 5,000 का नोट बंद हो जाता है तो उस पर क्या इकोनॉमी पे क्या फ़र्क पड़ेगा? स्टेबल होगी इकोनॉमी हमारी? देखिए, मेरा ख्याल ये है कि हालांकि मेरे उस्ताद भी हैं, मैं बहुत सारे शो में उनके साथ बैठा भी हूँ, शब्बा ज़ैदी साहब, उनका ये कहना है कि करेंसी के बंद करने से फ़र्क पड़ेगा, लेकिन ज़ाती तौर पर मैं समझता हूँ उससे बहुत ज़्यादा फ़र्क नहीं पड़ेगा। देखिए, जिन लोगों के पास पैसा होता है ना, उनके पास हज़ारों तरीके होते हैं उस पैसे को कन्वर्ट करने के डिफरेंट एसेट्स में, डिफरेंट रिसोर्सेज में। आजकल क्रिप्टो करेंसी आ गई, लेकिन सर इस पर बेहतर जानते हैं पाकिस्तान में। क्रिप्टो हालांकि बैन है, लेकिन इंटरनेशनली लिंकेजेस जो हैं उसके थ्रू बड़ी आसानी के साथ आप उसको क्रिप्टो में कन्वर्ट कर सकते हैं। और फिर पाकिस्तान के अंदर ऐसी कंपनीज मौजूद हैं, मैं दावे से कह रहा हूँ, आपकी FIA इसको जानती है, कि जो आप उनको 1 अरब रुपया दें, इल गॉटन मनी, आपका करप्शन का पैसा, आप उन्हें कहें जी ये मेरा 1 अरब रुपया, आपने इसको वाइट करना है, इसको लॉन्ड्री में लगाना है। वो कहेंगे ठीक है, हमें आप इसमें से 25 करोड़ हमें दे दें, 75 करोड़ रुपया हम इसको वाइट करके दे देंगे। वो क्या करेंगे, वो इसको किसी तरीके से घुमाएंगे, बाहर ले जाएंगे, वहाँ से
रेमिटेंसेस पाकिस्तान में भेजेंगे, यहाँ पे आपके पास है सेक्शन 111 सब सेक्शन 4, जिसमें अगर आप एक सर्टेन अमाउंट से ज़्यादा रेमिटेंसेस भेजते हैं तो उसका सोर्स डिक्लेयर किए बगैर आप 5% उसमें दे के वो आप अपने पास रख सकते हैं। यानी कि मेरे पास अगर 1 करोड़ के डॉलर्स आते हैं तो गवर्नमेंट मुझसे ये नहीं पूछेगी कि ये डॉलर कहाँ से आए हैं, मैं उसका 5% गवर्नमेंट को दूंगा, बाकी मैं वो रख लूँगा। तो ये पूरी लॉन्ड्री लगी हुई है। सर ये आपने बड़ी अच्छी बात कही कि आप जिस तरह से ये माफिया है ना, इनके भी लिंकेजेस होते हैं। जिस तरह से एक बड़ी कंपनी, नाम हम उसका नहीं मेंशन करेंगे अभी, बड़े स्कैमर्स जो हमारे सामने हुए, इवन बड़े जो है स्कैम्स करते आए हैं, उनके बड़े चैनल्स अपने ऑफिशियल चल रहे हैं। और रिसेंटली एक बड़ा स्कैंडल जो चल रहा था अभी, जो एक कंपनी जो पे लोगों को कह रही थी पे इतना इंटरेस्ट देंगे, ज़्यादा इंटरेस्ट बता के लूट मार शुरू कर दी। ऑनेस्टली मैं आपको बता रहा हूँ, मेरे काफ़ी फ्रेंड सर्कल जो है, पढ़े लिखे जो दोस्त हैं, वो उन्होंने मुझे ऑफर्स देना शुरू कर दी कि भाई 1 लाख पे 7,000 आपको मिलेंगे, और ये फ़लानी कंपनी फ़लाँ कंपनी ये अपना जो है एयरलाइन सर्विस भी स्टार्ट कर रहे हैं। उन्होंने मार्केटिंग लोगों ने करना शुरू कर दी, उनका अपना इंटरेस्ट था कि मैं अगर इनको लेकर आऊँगा तो मुझे भी कमीशन मिलेगी। बहरहाल लोगों ने अपने 50-50, 60-60 लाख क्या करोड़ों लगा लिए और अभी रो रहे हैं। तो क्या ये जब एक्टिव होते हैं ये लोग, ठीक है, तो यकीनन इनके पीछे भी काफ़ी हमारे जो है इदारे भी होंगे। उनको पता कैसे नहीं होगा, आम पब्लिक तक एक बात फैल गई है। यूनिवर्सिटीज़ में इनकी हमने पब्लिसिटी करते हुए देखा, मार्केटिंग कर रहे हैं ओपनली। पहले मैं गरीब था, अभी मेरे पास महल आ गया है, तो लोगों को उन्होंने घेरना शुरू कर दिया, ट्रैप करना शुरू कर दिया। तो एंड पे जब लोगों ने पैसा लगा लिया थोड़ी बहुत, फिर देखा कि भाई चलो चल रही है लोगों में, तो फिर इन्होंने क्या किया, कार्रवाई शुरू की। तो अभी केस चल रहा है, लेकिन अभी लोगों को पैसे रिकवर नहीं हुए। तो मतलब कहने का वही मकसद है कि पता सब कुछ होता है, लेकिन एक डील के तहत जो है ये लोग आज़ाद हैं। एक चला गया दूसरा आ जाएगा। असल में देखिए पूरा जो निज़ाम है ना, ये जो आपको फ्रंट एंड पे लोग नज़र आते हैं, ये तो मुहर्रिकात हैं। जैसे ये आपका जो टीवी शो है, फ्रंट एंड पे हम लोग नज़र आ रहे हैं, लेकिन एक पूरी पीछे टीम है आपकी काम कर रही है, कैमरामैन भी है, प्रोड्यूसर्स भी हैं, और आपके फिर प्रोग्राम कंट्रोल रूम में बैठे होंगे लोग, और फिर बहुत सारे लोग हैं। तो ये लोग तो फ्रंट एंड होते हैं, इनके जो पीछे लोग बैठे होते हैं उनके पता नहीं कहाँ पे ताल्लुक़ होते हैं। ये तो उस वक्त पता चलता है जब कार्रवाई होती है और आप उसको हिला नहीं पाते। लेकिन देखिए बात यही है कि जब तक पब्लिक हमारी अवेयर नहीं होगी, जब तक हम लालची रहेंगे, तो उस वक्त तक तो काम नहीं होगा। और दूसरी बात ये कि हर अफवाह को आगे लेके जाना हमारा काम है। अभी 2-4 दिन पहले हर एक के व्हाट्सएप पे ये आ रहा था कि कराची में जलजला आने वाला है। ओहो, ये पैनिक कितना और वो पता नहीं कितने बड़े बड़े सीनियर लोगों ने और बड़े बड़े लोगों ने आगे वो उसको वो खबर कर दी, जो कि गलत खबर थी, फेक न्यूज़ थी। तो यहाँ से आप हमारी ज़हनी हालत का अंदाज़ा लगा लें। सर वो जो रिकग्नाइज जो चैनल हैं उनकी हमने वो यूट्यूब पे वो देखे कि उन्होंने भी ये खबर जारी की, सिर्फ़ और सिर्फ मतलब ये कि रेटिंग व्यूज़ बढ़ाने के लिए, अर्न करने के लिए, लोगों में फ्रस्ट्रेशन और बेचैनी पैदा कर ली उन्होंने कि आज रात जलजला आ रहा है। तो ये फेक न्यूज़ का यही कॉन्सेप्ट है। तो ये देखिए, जब तक मैं वही बात कर रहा हूँ कि हम खुद सही नहीं होंगे तो उस वक्त तक चीज़ें बेहतर नहीं होंगी। बिल्कुल, क्योंकि आपने, और जैसे आपने फरमाया कि ये चैनल, बड़े बड़े चैनल हमारे जो इसी तरह से बग़ैर ख़बर की तस्दीक, ये कभी कह देते हैं ये पानी पे चलने वाली गाड़ी का वो पूरा प्राइम टाइम में शो चल जाता है, कभी किसी का शो चल जाता है। तो और वजह क्या होती है कि आपने रेटिंग लेनी है या कोई और आपका इंटरेस्ट होगा। तो जब तक ये चीज़ें हम बेहतर नहीं करेंगे, उस वक्त तक ब्लेम गेम करके ये गवर्नमेंट ये ठीक कर दे, फ़लाँ ये ठीक कर दे, तो ये इकॉनमी या ये सोसाइटी ये ठीक होने वाली नहीं है। सही बात है। साईं, तव्हां वाइस चांसलर आए हो ऐं यूनिवर्सिटी खे ॾिसो पिया, बिल्कुलु तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स जा हाल बि तव्हांखे ख़बर। अॼुकल्ह कीअं मतिलबु पढ़ाई जो रुझान ॿारनि में जेको आहे सो डिप्रेशन हिकिड़ो माना कॉमन थी वियो आहे, उनजे बावजूदि तव्हां कहिड़े तरीक़े सां ॾिसो पिया ॿारनि में जेको असर ज़हन ते काफ़ी मनफ़ी पियो आहे छा हालातनि जे हिसाब सां? बिल्कुलु साईं, असां ॻाल्हि इहा आहे त असांजी यूनिवर्सिटी आहे हायर एजुकेशन। असां वटि जेको इनपुट अचे थो उहो प्राइमरी, सेकेंडरी, कॉलेज पढ़ी अचे थो। हाणे उतां जी जेके हालात तव्हांखे ख़बर आहे, ॿारनि खे ओतिरो नॉलेज ई कोन्हे जेतिरो हुअणु घुरिजे। असां इनपुट वरितोसीं, हाणे असां उन्हनि खे प्रोसेस था कयूं ऐं उनखे पास करे मार्केट में था मोकिलियूं। ॿारनि जो नॉलेज, ॿारनि जी जेको रवैया, उहे ई आहिनि जेका उन्हनि पोयां सिखी आया।
हुते ग़लती छा थी असां खां तरबियत थी वई माइनस तरबियत आहे कान हाणे ॿारु अची तालीम अची वठी अॻियां अचे थो तारी ॻाल्हि आहे ॿारु हिन सोसाइटी जो हिसो आहे उहो जॾहिं भली किथे नौकिरी थो करे या किथे पढ़ाई थो करे उहो माहौल ॾिसे पियो उन ते असरु त पवंदो ई पवंदो बिल्कुलु उन्हनि जे ज़हन ते उहो महांगाई जूं ॻाल्हियूं या उहे मसइला जेका मुल्क जा आहिनि उहे बिल्कुलु मौजूदु आहिनि उन्हनि जे बग़ैर हू माना उहो हले थो पियो हुन महिल असां सां क्लास में गॾु आहे असाइनमेंट सबमिट थो करे पियो वक़्त ते पंहिंजो कमु करे पियो पर उहे हालात उन सां गॾु हलनि पिया बिल्कुलु शदीद स्ट्रेस में सूरत हाल में आहे जीअं हिकिड़ो आम माण्हू आहे हुनजो पीउ अगरि स्ट्रेस में आहे त मां बिल कीअं पे कयां वज़न खणी थो हले हाणे ॿारनि जी आस तरह त उहे ॿार वीचारा कोशिशि करे कमाई था कनि त जीअं पंहिंजे वालिदेन जो थोरो बोझ घटाए पंहिंजी फीस पे बिल्कुलु सर इन शइ खे कंटिन्यू कंदासीं ऐं हाणे म्यूज़िक जो टाइम थी वियो आहे उस्ताद बादल साईं छा पिया ॿुधायो जी हे सिंध जा सूर होॾां सूर सजण जा हेॾां वैरन घाव ॾिना होॾां पंहिंजन पूर वञनि भला केॾां मूं पारा मजबूर निसोरा नासूर ओ शाकन जे अंदर में भटको प्या बेगानन वांगे भटको प्या बेगानन वांगे दुनिया में दीवानन वांगे दुनिया में दीवानन वांगे भटको प्या बेगानन वांगे भटको प्या बेगानन वांगे मोहब्बत में भी मिलावट आहे मोहब्बत में भी मिलावट आहे मोहब्बत में भी मिलावट आहे सौदे ऐं सामानन वांगे सौदे ऐं सामानन वांगे भटको प्या बेगानन वांगे भटको प्या बेगानन वांगे हेॾे सारे जग में जानी हेॾे सारे जग में जानी को आ इंसानन वांगे को आ इंसानन वांगे भटको प्या बेगानन वांगे दुनिया में दीवानन वांगे भटको प्या बेगानन वांगे ॾाढा ही प्या ॾींहं गुज़ारियूं ॾाढा ही प्या ॾींहं गुज़ारियूं ॾाढा ही प्या ॾींहं गुज़ारियूं पंहिंजे घर महिमानन वांगे पंहिंजे घर महिमानन वांगे भटको प्या बेगानन वांगे दुनिया
भटको पिया बेगानन वांगे भटको पिया बेगानन वांगे वाह 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 बादल साईं अॼु छा खाई आया हो अॼु छा माना अॼु थियो छा आहे तव्हांखे अॼु त कमाल पिया कयो तमामु तमामु बहितरीनु हिकिड़ो ॻायो आहे की शाइरी कमाल ऐं तव्हांजी एनर्जी जेका आहे न जी 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 अॼु तमामु मज़ो पई करे पोइट्री कंहिंजी आई आहे ये मुर्तज़ा शाह ॾाढा ही त उहे माना मुर्तज़ा शाह ॾाढा ही पुराणा शाइर आहिनि तमामु पुराणो सीनियर शाइर आहे तमामु बहितरीनु बहितरीनु शाइरी आहे साईं त व्यूअर्स टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो मिलूं था हिन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स जी त तव्हां जेको आहे सो कचहरी बि ॿुधो पिया मुल्की हालात ते ॻाल्हायूं पिया इकोनॉमी ते ॻाल्हायूं पिया ऐं सिहत ते बि ॻाल्हायूं पिया एजुकेशन ते ॻाल्हायूं पिया ऐं गॾोगॾु बादल उस्ताद जो म्यूज़िक जेको आहे मूंखे ॾाढो मज़ो थो अचे ऐं ॾाढी सुठी सिलेक्शन कयो उस्ताद बादल साईं कंपोज़िशन जॾहिं तव्हां कंदा हो ठीकु आहे त उन में तव्हांखे छा कहिड़े क़िस्म जो माना माहौल खपंदो आहे छा थॉट्स ईंदियूं आहिनि क्रिएट करण में तव्हांखे कहिड़े क़िस्म जो एटमॉस्फेयर खपंदो आहे त माना असुभा ईअं त जेका शाइरी आहे पोइट्री जेका आहे उहा जॾहिं अॻियां ईंदी आहे त पोइ माण्हू खे सॼी ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ सैड मूड जी शइ आहे या रोमांटिक आहे या हिन में को जीअं हिकिड़ो जहाद आहे अहिड़े टाइप जो मतिलबु जॾहिं माण्हू पढ़े थो त हुन सां सॼी कंपोज़िशन जी शिकल अखियुनि जे अॻियां अची थी वञे बाक़ी पोइ वरी ईअं हूंदो आहे त हीअ जेके सुर आहिनि आलाप उन्हनि जो ज़ख़ीरो हुअणु तमामु ज़रूरी आहे कंपोज़िशन में सही हा जेतिरो हुन वटि आलाप वधीक हूंदा जेतिरी हुन वटि राग जी पखेड़ जेके असां चवंदा आहियूं आलाप वधीक त पोइ उन में वरी कंपोज़िशन माना जीअं असां हीअ आलाप अची बीह रहियो हीअ सुर हितां अची बीह रहियो पोइ ॾिसूं हिननि में माना आलाप पहिरियां जेको आहे सो उन में इन थींदा हो जी जी उन माहौल में ईंदा हो पोइ उन शइ में जॾहिं माहौल ठहंदो आहे गम वारी शइ आहे त गम वारी खणंदा हो जी 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 हा जी हा जी ऐं पोइ क्रिएट थींदी वेंदी आहे पंहिंजे हिसाब सुरनि सां जो ज़ख़ीरो ज़रूरी आहे तमामु कंपोज़िशन में हा तमामु इहो बि हिकिड़ो वॾो आर्ट आहे धुन ठाहिणु माना वॾी ॻाल्हि आहे ऐं धुन वरी मक़बूल वञे त ऐं नंढे हूंदे खां वठी कंपोज़िशन जो शौक़ु हुयो हाणे वञी को मिड़ी थोरी थोरी का ख़बर पई आहे उहो इलाही मुश्किल सफ़र आहे ॾाढो ॾाढो सुठो हा माण्हू त चवनि था त हीअ तमामु सवलो कमु आहे पर आउं चवां थो ॾाढो ॾुखियो कमु आहे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु ख़बर न पई आहे ईअं ई हुजणु खपे असां काफ़ी ॾिसंदो माण्हू इन शइ में हक़ीक़त आहे जेतिरी आजिज़ी हुजे ऐं वाकई जेतिरो तव्हां में आहे ऐं ओतिरो ई माण्हू मथे हूंदो आहे जी जी बिस्मिल्लाह बहितरीनु सां साईं तमामु बहितरीनु साईं तव्हां बि जेको आहे सो एजुकेशन ते पाण ॻाल्हायोसीं ओवरऑल हर सब्जेक्ट खे असां टच कयूं पिया पर हाणे तव्हां हिकिड़ा सुठा पोइट बि आहियो ठीकु आहे त उन शाइरी जे हिसाब सां जीअं मिसाल शाइरी उस्ताद बादल खणी करे उनखे राग जो शेप ॾिए पियो त पोइ तव्हां कॾहिं इहो चाहियो आहे की तव्हांजी शाइरी खे बि आवाज़ु मिलणु खपे सारी ॻाल्हि आहे हर शाइर जी ख़्वाहिश हूंदी आहे असल में जॾहिं शाइर मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेका थी सघनि त मुंहिंजी शाइरी डिफरेंट आहे मां जॾहिं माना मुंहिंजो ज़हन मुंहिंजो जॾहिं माना बादर थी वेंदो आहे मूंखे कैफ़ियत अहिड़ी ईंदी आहे त मां कुझु छा कयां त कुझु माण्हू पेंटिंग वारा पेंटिंग कंदा आहिनि शाइर शाइरी कंदा आहिनि राइटर लिखंदा आहिनि पोइ मूंखे वरी शाइरी जो ईंदो आहे पोइ ज़ाहिर ॻाल्हि जॾहिं शाइरी कई वेंदी आहे उन में बि हिकिड़ो तव्हां हिकिड़ो सुर ठाहे छॾींदा आहियो पंहिंजो उन सुर जे बग़ैर तव्हांजो वज़न ऐं बहर नथो ठही सघे उहो सुर ठही वेंदो आहे त हिकिड़ो जीअं हाणे मां ऑफ द रिकॉर्ड असां कयूं पिया ॻाल्हि कचहरी खे त बादल साहिब सां हाणे उहो शेर तव्हांखे ॿुधायां पियो त पंहिंजनि घिटियुनि में आहियां अकेलो छोकिरो पंहिंजनि शहरनि में आहियां ओपरो ओपरो तोखे ॻोल्हियां थो पियो तोखे ॻोल्हियां थो पियो वाह राति आहे वॾी नेठि थींदो सोजरो ख़्वाबनि में मां इहो सोचियां थो पियो तोखे ॻोल्हियां थो पियो तोखे ॻोल्हियां थो पियो राह आहे ॾुखी नेठि कबो हलण जो फ़ैसिलो राहुनि में इहे गीत ॻायां थो पियो तोखे ॻोल्हियां थो पियो तोखे ॻोल्हियां थो पियो मंज़िल ईंदी ज़रूरु ईंदो ख़ुशियुनि जो लम्हो इन लम्हे खे ख़्यालनि में समोयां थो पियो तोखे ॻोल्हियां थो पियो तोखे ॻोल्हियां तोखे ॻोल्हियां थो हाणे इहो अगरि शाइरी आहे नॉर्मली पढ़ण में पर हिनखे जॾहिं माण्हू ॻाए पढ़ंदो वरी जॾहिं बादल साईं जहिड़ा माण्हू हूंदा जेका उन शाइरी खे अंडरस्टैंड कंदा त उहा धुन जेकी ठहंदी उहा अहिड़ी ठहंदी जो माण्हू
अटैक थी। बस ही बादल साईं तव्हां अलाए छा लिखियो हूंदो पर बादल साईं वरी पंहिंजी ॻोल्हा में लॻी वेंदो। वो अलॻि तव्हां अलाए छा पिया ॻोल्हियो हो जेके ॻोल्हींदा। इहो हिकिड़ो थींदो आहे, इहो वॾो इम्पोर्टेंट आहे त जीअं शाइर पंहिंजे हिकिड़े कैफ़ियत में हूंदो आहे ऐं जेको म्यूज़िशियन हूंदो आहे उहो हुनजी कैफ़ियत अलॻि हूंदी तव्हांजी आहे। कैफ़ियत छा हुई, कंहिंखे ॻोल्हियो पिया साईं? त हीउ उहो ज़मानो आहे 1988 जो। हा तॾहिं मां चयां हा 98 जो मां अञा नंढो हुउसि, माना स्कूल में हुउसि। उन ज़माने कराची शहर में सिंधी टोपी पाए पोइ सिंधी ॾिसंदा हुआसीं, असांखे ख़ुशी थींदी। उहो ज़मानो आहे 1988 जी ॻाल्हि थो कयां। त इहो उन ज़माने जी कैफ़ियत हुई। हाणे वरी छा ॿिए कंहिं ॻोल्हिया। हाणे माना हाणे इहा कैफ़ियत उन टाइम हुजणु खपे। हाणे त उहो ॻाल्हि ज़िक्र निकितो त शाइरी जो, त पोइ ईअं कैफ़ियत उहो वक़्त जी हूंदी आहे साईं। कैफ़ियत में जीअं तव्हां को ॾिसो था, वाक़ियो ॾिसो था, का ॻाल्हि ॾिसो था, पोइ उन ते तव्हांखे अलाह ताला जी तरफ़ां हिकिड़ो मतिलबु मिलियल आहे कुझु माण्हुनि खे, उहो उनखे लफ़्ज़नि में अहिड़े तरीक़े सां उहो लफ़्ज़ बैलेंस हुजनि, उन लफ़्ज़नि में रदीफ़ ऐं काफ़िये जो बि इम्तिजाज़ हुजे, उन में वज़न ऐं बहर जो बि सिलसिलो हुजे, त पोइ उहा शाइरी हिकिड़ी सुठी लॻंदी आहे। पर उन में न रदीफ़ हुजे न काफ़ियो हुजे, जेका शाइरी त हुन करे वरिती। शुरू में मुंहिंजी ईअं शाइरी माना का ख़बर ई कान्हे मूंखे त शाइरी थींदी छा आहे, त जेका ख़्यालु आया मां लिखी छॾिया। पोइ जॾहिं पढ़ाई कयमि, पोइ ॾिठमि पढ़ियमि, त पोइ शाइरी जा जेका लवाज़मात सम्झी करे हाणे लफ़्ज़ अचनि त मां लिखी छॾींदो आहियां, पोइ शाइरी वरी सुकून में वेही उन ते कंदो आहियां, पोइ उहा शाइरी बहितर थींदी आहे। बेहतरीन। सर कामर साहब, हम आते हैं जब म्यूज़िक की बात कर रहे हैं, आर्ट की बात कर रहे हैं, पोइट्री की बात कर रहे हैं, तो हम इकोनॉमिक पे अगर आएँ तो आजकल जो ट्रेंड चला हुआ है, हर कोई आपको दूसरा पर्सन जो है, थर्ड पर्सन आपको यूट्यूबर मिलेगा, व्लॉगर मिलेगा, पॉडकास्टर मिलेगा, टिकटॉकर मिलेगा, और काफ़ी अपने हिसाब से वो काम कर रहे हैं, अर्न भी कर रहे हैं। तो ये जो अर्निंग जो प्रोसेस हो रहा है, तो इसको मुल्क को कितना इस पे फ़ायदा मिल रहा है, क्या उसको प्रॉफिट मिल रहा है हमारी कंट्री को उसमें से? बिल्कुल, इसमें अभी जैसे म्यूज़िक की और पोइट्री की बात हो रही थी, तो इकॉनमी बड़ी जालिम चीज़ है। वो कहते हैं कि तुझसे भी दिल फरेब हैं गम रोज़गार के। तो आपने बिल्कुल सही, जो पोइट्री से आपने माइशत की तरफ लेके आए हैं, तो बिल्कुल बड़ा अच्छा सवाल किया आपने। लेकिन जो इंटरेस्टिंग बात ये कि जो जैसे यूट्यूब या जो सोशल मीडिया के प्लेटफॉर्म्स हैं, ये एक ऐसा ज़रिया बन गया, अगर उनको अच्छे तरीके से इस्तेमाल किया जाए, कि जो आपका शौक़ भी पूरा हो रहा है और आपको अर्निंग भी हो रही है, और उससे मुल्क को भी ज़ाहिर है कि फ़ायदा होता है, क्योंकि फ़ॉरेन एक्सचेंज उससे आ रहा होता है। हमारे पास बहुत सारे सक्सेसफुल यूट्यूब चैनल्स हैं, जैसे कुकिंग के हैं, म्यूज़िक के हैं, नात के हैं, इस्लामिक चैनल्स हैं यूट्यूब, बहुत जो अच्छा काम कर रहे हैं, अपने लोगों का शौक़ भी पूरा हो रहा है और बहुत अच्छा खासा पैसा भी उसमें वो लेके आ रहे हैं। लेकिन गुजारिश इसमें यह है कि हमारे एक भेड़ चाल का सिलसिला है। डॉक्टर साहब इसमें बेहतर रहनुमाई फरमाएंगे कि किसी ज़माने में जब आईटी का सिलसिला शुरू हुआ, तो हर शख्स ने आईटी की डिग्री लेना शुरू कर दी। कोई BSIT कर रहा है, कोई MCS कर रहा है, कोई BCS कर रहा है। फिर MBA का रुझान हुआ, तो हर शख्स ने MBA करना शुरू कर दिया। अब आजकल यूट्यूब चैनल और सोशल मीडिया का ज़माना है, तो हर शख्स सोशल मीडिया की तरफ जा रहा है। तो ज़रूरत इस अम्र की है कि आप ये देखें कि क्या अगर मैं एक यूट्यूब चैनल बनाना चाह रहा हूँ, तो मुझे वाकई मेरे पास वो स्किल्स हैं कि जिसको मैं यूट्यूब के थ्रू प्रोजेक्ट कर सकूंगा, या मुझे कोई और काम करना चाहिए। बिल्कुल। तो मैं बहुत सारे हमारे नौजवान ऐसे हैं, स्टूडेंट्स ऐसे हैं जिनसे मैं मिलता हूँ, यूट्यूब चैनल बनाते हैं बड़ी एक्साइटमेंट के साथ, और अब हो ये रहा है कि क्योंकि ये चैनल बहुत तेज़ी से बढ़ने लगे, तो इनके जो साजो सामान है वो बेचने वाले भी बहुत सारे लोग आ गए। एग्जैक्टली, और वो बड़ा महंगा, आपको कैमरे बहुत महंगे बेच रहे हैं, माइक, वो अच्छा खासा जब पैसा लगा के आप चैनल इस्टेब्लिश करते हैं, पता चलता है कि वो तो आपके 100-150 से ज़्यादा व्यूज़ नहीं पड़ रहे। तो फिर क्या होता है कि फिर हम बिलो द बेल्ट या वो उन हरकत पे आ जाते हैं अपने चैनल्स को बढ़ाने के लिए, जिसको एक अच्छे माशरे में, अखलाकी माशरे में उनको बुरा समझा जाता है। ठीक है, जिसमें फ़ेक न्यूज़ भी आ जाती है, कई दफ़ा बहुत ही वाहियात किस्म की आप हरकत उसमें शुरू कर देते हैं चैनल्स की, जिससे क्या होता है कि सोसाइटी में बेहतरी के बजाय बिगाड़ आना शुरू हो जाता है। और अनफॉर्चुनेटली अगर आप पाकिस्तान में यूट्यूब चैनल्स को देखें, तो जो मेजॉरिटी ऑफ यूट्यूब चैनल्स हैं, जो भी दूसरे सोशल मीडिया चैनल्स हैं, उसमें कोई 80% ऐसे हैं जिसके अंदर आपको कोई ना कोई फ़ेक न्यूज़, कोई वाहियात या खामखा की कोई चीज़ें, कोई चीप जो ट्रिक्स हैं जो मिलेंगे उन चैनल्स को प्रमोट करने के लिए। आप देखेंगे थंबनेल लगा हुआ है कि जी पता नहीं फ़लाँ ने फ़लाँ को मार दिया, और फिर छोटा सा कोई और चीज़ उसके साथ लिखी होगी। तो सवाल ये है कि क्या हर शख्स यूट्यूब चैनल बना के अर्निंग कर सकता है? तो जवाब ये है कि नहीं। आपको अपनी ये स्ट्रेंथ देखनी चाहिए, और भी बहुत सारे एवेन्यूज़ हैं जिसको आप एक्सप्लोर कर सकते हैं। डिजिटल मीडिया के और बहुत सारे
आप ये समझ लीजिए कि उसकी फेसेट्स हैं, बहुत सारी स्ट्रीम्स हैं आप जिसको वो कर सकते हैं। स्पेशली वो ख़वातीन जो कि घर पे बैठी हुई हैं, वो Skills आपके skill फाइवर हो दिखाते गया, इस तरह की जो फ्री ऑनलाइन बिजनेस प्लेटफॉर्म्स हैं उनको यूज़ करके आप अपना अच्छा खासा घर भी उसको बेहतर तरीके से चला सकते हैं और पाकिस्तान को भी सपोर्ट कर सकते हैं। तो बहुत ही अच्छी बात कि इसी पे आऊँगा कि आजकल मतलब क्या ट्रेंडिंग है या क्या मतलब क्योंकि ये प्रोग्राम जो है स्पेशली जो ख़वातीन ज़्यादा इंटरेस्ट से देखती हैं जब वो बिल्कुल अपने काम से फ्री होके, तो उनके लिए ख़ास करके जो रूरल एरियाज़ की गर्ल्स हैं, लेडीज़ हैं, तो उनके लिए क्या आप कहेंगे कि डिजिटल जो तौर तरीके हैं उनमें से आप किस तरह से वो अर्न कर सकती हैं? देखिए, रूरल एरियाज़ में तो बहुत एक ख़जाना है। अब हमारे पास रूरल एरियाज़ की ख़वातीन मुख्तलिफ़ अशिया बनाती हैं जिनको हैंडी क्राफ्ट्स हम कहते हैं जी। किसी ज़माने में वो बहुत सस्ती वहाँ से लोग लेके बड़ी महंगी बेचते थे। अभी भी सर, अब ऑनलाइन अब वही उसी प्रोडक्ट को अगर आप बैठ के किसी भी दूर गांव या गोठ में आप एक छोटा सा कोई फेसबुक का पेज बना के या कोई भी दूसरा उसको आप ऑनलाइन अगर उसी चीज़ को बेचेंगे तो ना सिर्फ वो बहुत ज़्यादा आपकी वो चीज़ अच्छे दामों में बिक सकती है बल्कि आपका ओवरऑल बिज़नेस भी फ्लोरिश कर सकता है। एक बात, दूसरा हमारी ख़वातीन बहुत टैलेंटेड हैं। आप ऑनलाइन बैठ के जिनको प्रॉब्लम है, अगर आप फिज़िकली स्कूल में नहीं जा सकते, डिफरेंट ऑनलाइन आईटी के इस तरह के कोर्सेज हैं जो आप कोर्सेज करके फ्री जो प्लेटफॉर्म्स हैं जो कि जिसको आप फ्रीलांसर प्लेटफॉर्म्स कहते हैं, फाइवर हो गया या और भी इस तरह के फ्री वर्क प्लेटफॉर्म्स हैं, आप वहाँ पे अपने आप को रजिस्टर करवाएं। मुख्तलिफ किस्म के फ्री कोर्सेज हैं अवेलेबल, वो फ्री कोर्सेज हैं अवेलेबल, फ्री कोर्सेज हैं, उनकी वैल्यू भी है, उनकी एक्सेप्टेड भी है, वैल्यू है उनकी। बल्कि आप ये देखेंगे यूट्यूब या जो दूसरे ऑनलाइन ज़राए हैं वो एक बहुत बड़ा ज़ख़ीरा है। अगर आप सीखना चाहें तो वो बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट है, आप सीखें, थोड़ा सा आपको टाइम निकालना पड़ेगा जी। और हमारे पास ऐसी सक्सेस स्टोरीज़ हैं, हमारी अपनी स्टूडेंट्स जो कि वो पीएचडी तक कर रही थी लेकिन आखिरकार पीएचडी ने उनको इतना फ़ायदा नहीं दिया जब उन्होंने देखा ये छोटे छोटे कोर्सेज़ किए और फ्री ये जो इस तरह के प्लेटफॉर्म्स उनके साथ वो कनेक्ट हुई, पता चला कि ये तो बहुत ज़्यादा प्रॉफिटेबल बिजनेस। सर वो काइंडली आप थोड़ा सा बता सकते हैं कि क्योंकि मुझे भी काफ़ी कॉल्स आती हैं कि आपके पास काफ़ी मेहमान आते हैं कोई डिजिटल मार्केटिंग के हवाले से, जैसे अमेज़ोन आजकल चल रहा है, तो कौन से ऐसे सोर्सेज हैं जहाँ से जो है ये इन्फॉर्मेशन प्रॉपर इन्फॉर्मेशन मिल सकती है या वो एजुकेट हो सकती हैं ख़वातीन, तो थोड़ा सा गाइड कर दें कौन सी वहाँ पे सोर्सेज हैं ऑनलाइन? देखिए, एक तो ये बड़ी अच्छी आपने सवाल उठाया क्योंकि आजकल बहुत मुख्तलिफ़ किस्म के, जैसे मैंने आपको बताया ना कि मिस गाइड करने वाले चीपस्टर भी हैं जो कि इसका फ़ायदा भी उठाते हैं। तो जो ऑथेंटिक सोर्सेज हैं, बहुत सारी ऐसी कंपनीज़ हैं, ऑर्गेनाइजेशन हैं जो कि कोर्सेज करवा रही हैं। सबसे जो बुनियादी मैं आपको बताऊं कि जो इन्फॉर्मेशन का सोर्स है, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ने प्रेसिडेंशियल इनिशिएटिव, जो ये केयर टेकर गवर्नमेंट भी इसको लेके चल रही है, इससे पहले वाली गवर्नमेंट उससे पहले तो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान के प्लेटफॉर्म से, आईटी मिनिस्ट्री के प्लेटफॉर्म से और जो दूसरी मिनिस्ट्री हैं उनके प्लेटफॉर्म से बहुत सारे ऐसे कोर्सेज और इन्फॉर्मेशन मौजूद है जो कि बड़ी आसानी के साथ आप ऑथेंटिक उनकी वेबसाइट से उन डिफरेंट सोर्सेज से आप ले सकते हैं। एक बार दूसरा, बहुत ही क्रेडिबल ऑर्गेनाइजेशंस भी हैं, इंस्टीट्यूशंस भी हैं, जैसे हमारा अपना इंस्टीट्यूशन है, हम डिफरेंट इस तरह के कोर्सेज करवाते हैं और भी डिफरेंट इस तरह के इंस्टीट्यूशंस हैं, वो फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल भी हैं यूट्यूब पे उन इंस्टीट्यूशंस के ऊपर। अच्छा, आपके मतलब वो जो यूनिवर्सिटी के जी जो वेबसाइट के ऊपर या यूट्यूब के ऊपर वो कोर्सेज अवेलेबल होते हैं, यूट्यूब रिकॉर्डेड वीडियोस होती हैं, आप उन वीडियोस को यूज़ करके वो कर सकते हैं। इसके अलावा देखिए, जैसे फाइवर एक प्लेटफॉर्म है, तो फाइवर के जो इसको चलाने वाले हैं वो ऑफिशियली बहुत सारे इसके यूट्यूब चैनल्स या बहुत सारी इस तरह की वीडियोस आपको मिल जाती हैं, किस तरह इस पर किस तरह से काम करना है, वो ऑथेंटिक आप उसमें इन हो सकते हैं। तो सिर्फ गुजारिश ये है कि आपको कम से कम 1 महीना डेली के 3-4 घंटे आप स्पेंड करें और फिर जाके कोई जो डिसीजन है लें। ये ना हो कि आपने 2 घंटे की वीडियो देखी और फिर फ़ौरन आपने वो काम करना शुरू कर दिया। तो इसमें बहुत पोटेंशियल है। मैं आपको बता दूं, तकरीबन $4 ट्रिलियन यानी कि 4 खरब डॉलर की ये इकॉनमी है और पाकिस्तान बड़ी आसानी से इसमें एक्सेल कर सकता है। गाने से जाते हुए पहले मैं ये कह दूं कि सर जिस तरह से चले गुड यूज़ या बैड यूज़ ठीक है होता है, लेकिन मुझे जहाँ तक ये नज़र आता है, आप सब देख रहे होंगे कि पाकिस्तान ऐसा लगता है कि फेसबुक हो गया या ऐसी वांदी चीज़ें जो है जितनी यहाँ से हो रही हैं और किसी मुल्क में नहीं होती होंगी, तो अगर उसको ऑफिशियल भी कर दें तो मैं समझता हूँ कि पाकिस्तान के कर्जे उतर जाएंगे, इतने लोग लगे हुए हैं उसको यूजेज में। सो बहरहाल ये डिपेंड करता है और एजुकेट करना चाहिए लोगों को कि जो
जितने भी सोशल नेटवर्क्स हैं उनका सही इस्तेमाल करें तो सही इस्तेमाल हो भी रहा है। जैसे हम टिकटॉक की बात करते हैं तो टिकटॉक में भी काफ़ी स्किल्ड लोग जो है उभर रहे हैं। पहले इसका मिसयूज़ हो रहा था, लेकिन अब डिपेंड करता है खुद की शख्सियत पे कि आप क्या देखना चाहते हो, डिपेंड्स। तो बहरहाल हम अभी चलते हैं म्यूज़िक की तरफ। उस्ताद बादल साईं छा पिया ॿुधायो? मूंखा पो तू मूंखा पो तू सूर रुली मरंदे रोह में किथे मिलंदई की न की मूं जहिड़ा मजबूर तोखे नवां तूर साड़े विझंदई समुंड में असी बस रहासी अधूरा अधूरा असी बस रहासी अधूरा अधूरा असी बस रहासी अधूरा 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 नकी इश्क आतिश फशा थी उभाम्यो नाई दीप दिल मां आवाजो उझाम्यो न सूरन जी शिदत खां शोलो बणियासी न सिगरेट जो को फुलो थी छणियासी दुखियासी जलियासी दुखियासी जलियासी अधूरा अधूरा असी बस रहासी अधूरा अधूरा दुखन सां बि दिल पंहिंजो रिश्तो न ठाहियो सुखन में भी मन खे सुकून न आयो खिलियासी त ख़लक़त जे दर्दन थे रोकियो रुनासी त दुनिया जे नज़रन थे टोकियो न ख़ुश थी खिलियासी ओ न रज थी रुनासी रुनासी खिलियासी अधूरा अधूरा असी बस रहासी अधूरा अधूरा चुमण खां बि वियासी ऐं दुनिया जा धंधा करण खां बि वियासी न तूं ई मिले ऐं न कंहिंजा थियासी हितां खां बि वियासी हुतां खां बि वियासी मरण जे मज़े खां बि महरूम थियासी ऐं जीअंदा रहियासीं अधूरा अधूरा असीं बस रहियासीं अधूरा अधूरा
भी झंझट न झागे सघियासी उमिर अधेअण खुट इबादत में वेई ऐं बाक़ी पुतन खां बगावत में वेई खुदा भी न मिलियो ओ न उनजी खुदाई ओ आकाश जिंदड़ी भई अजाई ऐं गोला दिरण में ऐं गोला दिरण में रुलियासीं अधूरा असीं बस रहियासीं अधूरा अधूरा सफ़ा न पूरो करे छॾी अधूरो न कयईं न तमामु बहितरीनु उस्ताद बादल सो व्यूअर्स म्यूज़िक बि हलंदो रहंदो कचहरी बि हलंदी रहंदी शॉर्ट कमर्शियल ब्रेक साई ज़रूरी आहे सो मिलूं था हिन नंढड़ी साईअ खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार कयूं पिया असां सां तमामु सुठा महिमान वेठा आहिनि जिन्हनि तमामु सुठो रोशनी विधी इकोनॉमी ते एजुकेशन ते म्यूज़िक ते पोइट्री ते ओवरऑल साईं जेके आहिनि मास्टर आहिनि साईं सां सेकेंड असांजो हिकिड़ो सेशन थिए पियो पर मां सम्झां पियो सेकेंड सेक्शन बि अञा जेको आहे सो घटि आहे तव्हां जेतिरी तव्हांजी स्ट्रगल आहे जेतिरो तव्हांजो कॉन्ट्रीब्यूशन आहे एजुकेशन जे हवाले सां ख़ासि करे त साईं हाणे असां टाइम थोरो घटि बचियो आहे ऐं तव्हां सां हिकिड़ो वॾो इम्पोर्टेंट जो क्वेश्चन आहिनि साईं सां कामन साहब सां जीअं डिस्कस कई हिकु त जेके नौजवान आहिनि ठीकु आहे त उन्हनि खे हिकिड़ी सही तरीक़े सां गाइडेंस मिले कान पई पर हो पंहिंजे जेको आहे सो हिसाब सां शॉर्टकट्स हणनि पिया अटैम्प्ट्स कनि पिया डिफरेंट त उहे किथे फेल बि थी वञनि पिया किथे बूस्ट बि उन्हनि खे लॻी थो वञे कामयाब बि वञनि पिया त उन्हनि नौजवाननि जे लाइ तव्हां कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे गाइड कंदो त छा उन्हनि खे रस्तो अख़्तियार करणु खपे बिल्कुलु साईं हाणे नौजवान जेको असांजो जीअं तव्हां ॻाल्हि कई त हर को चाहे थो त मां शॉर्टकट में माना राति जो मां पंहिंजी वीडियो ठाहियां सुबुह जो वायरल थी वञे जी नियत इन महिल अमाल बि नियत या त वायरल थिए हाणे ॻाल्हि आहे त असांखे वायरल न आहे थियणो असांखे उहो कमु करिणो आहे जेको समाज जी ज़रूरत आहे उहा कमु कयो जेको तव्हांजी कैपेबिलिटी आहे अगरि हिकिड़े नंढे ॻोठ में हिकिड़ी नंढी न्याणी आहे उहा कुकिंग सुठी थी करे उहा अगरि कुकिंग खे ई कंटिन्यू करे त उहो को वक़्तु ईंदो हुनजी वीडियो वायरल बि थींदी उहो पैसा बि कमाइणु शुरू कंदी पर ॻाल्हि इहा आहे त असांजो त न असांजी नियत बि आहे असांजी इंटेंशन बि आहे असांखे हिकिड़ो त प्रोफेशनल थियणो पवंदो जेकी शइ चाहियूं था करणु उन ते थोरो नॉलेज वठी जीअं साईं ॿुधायो त कुझु कोर्सिस आहिनि उहे वठी करे माण्हू पूरी गिरफ़्त मज़बूत करे पोइ तव्हां अचो इन्हनि टूल्स ते त तव्हांजी कामयाबी थींदी अगरि तव्हांखे सिर्फ़ु कॉम्पिटिशन करणी आहे त उन लाइ अबूद इख़लाक़ जी खां माना बिल्कुलु सही असल इहा ई ॻाल्हि आहे हाणे तव्हां पैसो हिलाल करे कमायो या हराम करे कमायो ठीकु आहे उहो तव्हां ॿई चॉइस आहे ठीकु आहे ऐं असांखे सुठी शइ मतिलबु जेका स्किल्ड ख़ासि करे जो स्किल वारा जेके आहिनि ख़वातीन आहिनि या जो नौजवान आहिनि उन्हनि खे उन ध्यानु ॾियणु खपे ऐं ॿियो साईं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी शइ हूंदी आहे त तव्हां वटि स्किल्स त आहिनि पर असांजे काफ़ी जेके व्यूअर्स ॾिसनि पिया असांखे जिन जो इंट्रस्ट इहो आहे नौजवाननि जो बि त उहे चाहींदा आहिनि त असां पंहिंजी उन शइ खे रिप्रेज़ेंट बि ओहिड़े तरीक़े सां कयूं छा उनजो कोर्सिस थियनि पिया जीअं मां पंहिंजी प्रोडक्ट आहे या मां पंहिंजो कॉन्टेंट आहे उन्हनि खे शेयर करण थो हिकु त पंहिंजे हिसाब सां सिखी वञे थो पर हिकिड़ो बिगिनर जेको आहे उन वटि स्किल आहिनि पर उनखे प्रेज़ेंट नथी करणु अचे वीडियो मेकिंग एडिटिंग बिल्कुलु उनखे निखार नथो ब्यूटिफाई नथो करे सघे साईं ज़िक्र कयो त यूट्यूब हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु फ्री चैनल आहे जिते तव्हां वीडियो कीअं ठाहिजे कीअं एडिट कजे ऐं कीअं प्रेज़ेंट कजे उन सभिनि जा नंढा नंढा वीडियोज़ ठही पिया आहिनि तव्हां उहो अच्छा उहे सॉफ्टवेयर घणे क़दुरु फ्री आहिनि या न आहिनि फ्री त 30 डेज़ जे लाइ उहे सॉफ्टवेयर तव्हांखे मिलनि था तव्हां डाउनलोड कयो ऐं 30 डेज़ तव्हां बिल्कुलु फ्री इस्तेमालु करे सघो था उते ई तव्हांखे इहा ख़बर पवंदी कुझु फ्री सॉफ्टवेयर में कुझु फैसिलिटीज़ न हूंदियूं जीअं तव्हां प्रेज़ेंट करणु चाहियो था अगरि तव्हांखे का अहिड़ी वीडियो को हिकिड़ो को अहिड़ो स्टेप रखिणो आहे उन वीडियो में त पोइ तव्हां उहे वरी 30 डेज़ जे लाइ डाउनलोड करे उन सॉफ्टवेयर खे उहो यूज़ कयो वरी तव्हां उहो मां अनइंस्टॉल करे छॾियो
अच्छा तव्हां जॾहिं अनइंस्टॉल कंदो पंहिंजे कंप्यूटर मां सभु कुझु वरी विंडोज़ भराए कंदो त वरी उहो ॿीहर सॉफ्टवेयर 30 डेज़ जे लाइ वैलिड थी वेंदो। पर अगरि तव्हां सिर्फ़ु विदिन मंथ माना इन टाइम पीरियड जी जी अगरि तव्हां मतिलबु कंप्यूटर पंहिंजो रीफॉर्मेट करे वरी ॿियो दफ़ो हुन ते इंस्टॉल कंदो त का ॻाल्हि कान्हे, उहो वरी नए सिरे सां इंस्टॉल थी वेंदो ऐं 30 डेज़ तव्हांखे ॿिया ॾेई वेंदो। ये टेक्निक्स हूंदियूं आहिनि कुझु। वॾी वॾी महिरबानी तव्हां तारिक सुमरो साहब रहीम सुमरो साहब तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं तमामु सुठी इंफॉर्मेशन जेको आहे असांजे व्यूअर्स सां शेयर कई। डॉक्टर मोहम्मद शुजात मुबारक साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया, आपने भी इस प्रोग्राम में मज़ीद रंग भरे और अपनी जो भी इंफॉर्मेशन है एक्सपर्टीज़ आपने शेयर की। इंशाल्लाह हम फिर कभी भी ऐसा प्रोग्राम बनाएंगे सेशन करेंगे आपके साथ फिर से। सो व्यूअर्स यकीनन असांजो प्रोग्राम तव्हांखे अॼोको इलाही पसंदि आयो हूंदो ऐं यकीनन तव्हांजे ज़हन में जेके सवालात हूंदा ऐं डिजिटल मार्केटिंग जे हवाले सां ख़ासि करे तव्हां उन्हनि शयुनि मां कुझु फ़ाइदो वठंदा ऐं अॼु खां ई हिकिड़ो बिल्कुलु ज़हन ठाहे छॾींदा की असांखे कहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ऑर्गनाइज़ तरीक़े सां कमु स्टार्ट करिणो आहे ऐं यकीनन तव्हां करणु खपे बि। ऐं ॿी ॻाल्हि वरी असां उहा रिपीट कंदासीं, 2 अक्टूबर खां 8 अक्टूबर ताईं जेका कैंपेनिंग हले पई, जेको मुहिम हले पई पोलियो जी, उन में भरपूर जेको आहे सो हिसो वठो। छो जो माज़ूरी हिकु अहिड़ो ऐब आहे जेको तव्हांजे ॿार खे मुहताज बणाए छॾे थो। सो जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो ॿार जेकॾहिं मोहताजी खां बचे, यकीनन हिकिड़ो ॿार जेकॾहिं मोहताजी खां बचाए था वञो तव्हां त तव्हां सम्झो की पूरे समाज खे उन मोहताजी खां बचायो आहे। सो पंहिंजे जेके बि पोलियो वर्कर तव्हांजे दरवाज़े ते अचनि था, न सिर्फ़ु पंहिंजनि ॿारनि खे पर जेको बि ओड़ो पाड़ो आहे तव्हांजो, उन्हनि ताईं उन्हनि खे फैसिलिटेट कयो, उन्हनि सां ताउन कयो ऐं जेके पाड़े जा ॿार बि आहिनि उहे बि कोशिशि कयो की हिन पोलियो जे क़तरनि खां महरूम न वञनि। सो मां उमेदु कयां थो, बल्कि तव्हां सभिनी मां उमेदु इहा आहे की तव्हां हिन जेको आहे सो ख़ैर वारे अमल में भरपूर हिसो वठंदा। सो ऐं हाणे एंड में असां तव्हांखे ख़ुदा हाफ़िज़ त चवंदासीं ॿिए प्रोग्राम ताईं जे लाइ, पर असां हिकु म्यूज़िक सां गॾु तव्हांखे हल था कयूं पिया। असांखे ॾींदा इजाज़त अॼोके प्रोग्राम मां, वरी इंशाल्लाह मिलंदासीं सूमर ते। लोभी न आहियां, ठोगी न आहियां, जन्म जन्म जो जोगी न आहियां, तन थम मन थम दिल थम दर्दी, दोस्त वढियो था दोगी न आहियां, अॼु जो रागी आऊं बुखारी, काल्ह रंगे जो रोगी न आहियां। प्यार हट जी त मसवाड़ नाहे पिरी, प्यार हट जी त मसवाड़ नाहे पिरी, सिक सिगरेट जी बाड़ नाहे पिरी, सिक सिगरेट जी बाड़ नाहे पिरी, प्यार हट जी त मसवाड़ नाहे पिरी, प्यार हट जी त मसवाड़ नाहे पिरी। लफ्ज़न में थोड़ी तवज्जो, बड़ी मेहरबानी। तोखे कारी सॾे अहीं कुहाड़ी हणे, तोखे कारी सॾे अहीं कुहाड़ी हणे, तोखे कारी सॾे अहीं कुहाड़ी हणे, लाए लासों अहिड़ी लाड़ नाहे पिरी, लाए लासों अहिड़ी लाड़ नाहे पिरी, सिक सिगरेट जी बाड़ नाहे पिरी, प्यार हट जी त मसवाड़ नाहे पिरी।
जंहिंखे दाई कमोड़े मरोड़े छॾे 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 नीह नए ॿार जी नाड़ नाहे फिरी नीह नए ॿार जी नाड़ नाहे फिरी सिक सिगरेट जी बाड़ नाहे फिरी प्यार हट जी त मसवाड़ नाहे फिरी तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो कहिड़ो दंगियल बचो तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो कहिड़ो दंगियल बचो तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो कहिड़ो दंगियल बचो काजी यारे अहिड़ी झाड़ नाहे फिरी काजी यारे अहिड़ी झाड़ नाहे फिरी सिक सिगरेट जी बाड़ नाहे फिरी प्यार हट जी त मसवाड़ नाहे फिरी प्यार हट जी त मसवाड़ नाहे फिरी सिक सिगरेट जी बाड़ नाहे फिरी मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।